सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथा छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सामिन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन आहियां जो मेज़बान जाफ़र मेमण। हिन वक्त मौजूद आहियां सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जे डॉक्टर नबी बख्श जे नाले मनसूब थियल हाल में, जिते सिंध जे नामियारे कहाणीकार ऐं अॻूणे वाइस चांसलर ऐं मुख़्तलिफ़ अदबी हवाले सां ऐं तइलीमी हवाले सां तमामु वॾो नालो कमाईंदड़ साईं हमीद सिंधीअ सां रिहाण जे उन प्रोग्राम में जेका सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे तरफ़ां मुनक़िद कई वई आहे। अॼोके हिन प्रोग्राम में सिंध जा नामियारा अदीब, दानिश्वर, शाइर, तइलीमदान अॼोके हिन महफ़िल में मौजूदु आहिनि, हिन कचहरी में मौजूदु आहिनि। हीउ प्रोग्राम हींअर नसीर मिर्ज़ा साहब कोऑर्डिनेट करे पियो, कोऑर्डिनेटर आहे। तंहिं करे अचो त हिन प्रोग्राम जा जेके बि मुक़ररु आहिनि उन्हनि जा आवाज़, उन्हनि जा ख़्याल, उन्हनि जा वीचार असां अव्हांजी समाअतुनि ताईं रखूं। फ़ख्र जी ॻाल्हि इहा आहे त हमीद सिंधी साईं जिन जे ख़ानदान जा चश्म चिराग आहिनि। गॾोगॾु ॿियूं जेके शख़्सियतूं मौजूदु आहिनि, असांजो गुल मोहम्मद उमरानी साहिबु आहे, अदा मोहम्मद अली डीपलाई साहिबु आहे, जंहिंसां ख़ुसूसी हमीद सिंधी साईं जिन जो ताल्लुक़ु आहे उन घराणे सां। नियाज़ पमर असांजो दोस्त। गॾोगॾु मोहतरम साईं ताज जोयो, मोहतरम साईं नफ़ीस अहमद शेख नाशाद, जंहिंखे इहो एज़ाज़ हासिलु आहे त महिराण साले जे लाइ घटि में घटि 30 खन कहाणियूं हमीद सिंधी साहिब खां उन्हनि ईअं चइजे त बार बार चई लिखायूं। मोहतरमा जीअं मूं चयो त अदी महताब महबूब असां सां गॾु वेठी आहे, ज़मर महबूब आहे, गुलबदन जावेद आहे, प्रोफेसर नज़ीर मलकानी आहे, सलीम चन्ना साहिब आहे, एडवोकेट एम प्रकाश आहे। ॾिसो केॾियूं ख़ूबसूरत शख़्सियतूं महफ़िल में आहिनि। सरवर नवाज़, बुघियो शाइर, लियाकत शाहानी, सलमान, अरशद ऐं असांजो अरशद हमीद। मूंखे यकीन आहे त अरशद जी मिसिस बि असां सां गॾु आहे। मुंहिंजो उस्ताद मोहतरम प्रोफेसर साईं कलंदर शाह लकियारी, डॉक्टर मुजद्दिद कुरैशी, अदी मोहतरमा नसीम एनकाफ शेख ते मुंहिंजी नज़र पई, अली अकबर शाइक आहे, वाहिद पारस आहे, ख़ान मोहम्मद जरवार आहे, रोशन सुंदर चांडियो, अदी ज़ाहिदा ते मुंहिंजी नज़र पई, अदी नजमा शेख ते मुंहिंजी नज़र पई। असीं नाला फर्दन वठंदा रहंदासीं, पर आउं चाहींदुसि त अजरक जो तोहफ़ो सभ खां अवल असां पंहिंजे मेज़बान मोहतरम सरफराज़ राजड़ साहिब जिन जी अता डॉक्टर रजब साहब ते मुंहिंजी निगाह पई। हाणे डॉक्टर साहिब जिन थोरो हेठि आहिनि, बहरहाल मुंहिंजी अखियुनि में आहिनि, अखियुनि में थी वेह त आऊं वारे ढकियां। पाण सिंध ज़रई यूनिवर्सिटी जा गुण वाइस चांसलर आहिनि। मोहसिन जोए जो मूं नालो वरितो, मोहम्मद इब्राहिम जोए साहिब जी नुमाइंदगी, शफ़ी चांडियो मुंहिंजे दोस्त ते हिन वक़्तु मुंहिंजी नज़र पई। पर असीं आऊं चाहींदुसि त सरफराज़ राजड़ साहिब जिन महफ़िल में सरफराज़ नज़र अचण जे लाइ हमीद सिंधी साईं जिन खे अजरक जो तोहफ़ो पारायूं। अवां सभिनी जूं ताड़ियूं, गुलनि जो तोहफ़ो, अजरक। ऐं पोइ फर्दन दोस्तनि जा नाला वठंदुसि, उहे ईंदा ऐं पंहिंजो गिफ्ट पेश कंदा। मुंहिंजी दिली ख़्वाहिश आहे त
मुंहिंजे हिसे जी जेका अजरक आहे मुंहिंजो उस्ताद मोहतरम साईं डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहिब जिन, छाकाणि त हमीद साईं बि उन्हनि जा शागिर्द आहिनि, आउं बि उन्हनि जे पेरनि जी ख़ाक आहियां। अलाना साहिब जिन वटां पढ़ियो आहियां, मूं उन्हनि जा दड़का खाधा आहिनि, थोरो फिरायो आहे ऐं घणा दड़का खाधा आहिनि। त मुंहिंजे हिसे जी अजरक हमीद साहिब जिन खे अलाना साहिब जिन पाराईंदा। गुज़ारिश कंदुसि सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जे अॻूणे सेक्रेटरी ताज जोई साहिब जिन खे त गुलनि जो तोहफ़ो हमीद साईं जी ख़िदमत पेश कनि। ऐं गुज़ारिश कंदुसि हुन खां पोइ पंहिंजे दोस्त ज़ेब सिंधी साहिब जिन खे त अजरक जो तोहफ़ो ताज खां पोइ अची हमीद साईं जिन खे पाराइनि। इदरीस जो तो हिते मुंहिंजी नज़र पई, इदरीस वॾी महिरबानी आया आहियो महफ़िल में। ज़ेब सिंधी साहिब अजरक जो तोहफ़ो ऐं निहायत अदब सां एतिराम सां दिली मोहब्बत ऐं इश्क सां अदी महताब महबूब साहिबा खे अर्ज़ु कंदुसि त पाण इते ई साम्हूं हमीद सिंधी साईं जिन खे गुलनि जो तोहफ़ो महताब महबूब जे हथां आहे। अदी महताब जे लाइ खोड़ सारियूं ताड़ियूं थी वञनि हलियूं। पंहिंजे दौर जा, पंहिंजे वक़्त जा, हर दौर जा अज़ीम लेखक अदी महताब महबूब। ऐं गुज़ारिश कंदुसि रोशन सुंदर चांडियो की त पंहिंजे तोहफ़े अजरक सां हमीद साईं जी ख़िदमत में हाज़िर थियनि। असांजो कलम हिकु अलम आहे, असांखे कलम जो कसम आहे, असांजो कलम मोहतरम आहे। ऐं चाहींदुसि त सभु दिलि खोले ताड़ियूं वॼायो ऐं गुज़ारिश कंदासीं त हमीद सिंधी साईं पंहिंजे 77वीं सालगिरह जो जश्न सालगिरह जो जेको सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जी तरफ़ां मुनक़िद आहे उन सालगिरह जो केक कपींदा। ऐं अरशद हमीद, सलमान, मिसिस अरशद हमीद, सभु हमीद साईं जिन से ही तमामु तारीख़ी मौक़ो आहे। मूंसे ॾिठा माउ जिनी ॾिठो पिरिन खे तनी संदी काय करे न सघां ॻाल्हिड़ी से पूॼारा पुरथिया समूंड सेवियो जिन आंदाऊं अमीक मां ज्योति जवाहिरन लधाऊं लदीफ चए लालू मां लहरुन कान्हे क़ीमत तिन मुल महांगो उन जो न्याज़ ताज डॉक्टर रजब अदी गुलबदन अदी महताब असीं सभु ताड़ियूं वॼाईंदासीं। अदी नजमा गुल मोहम्मद उमरानी साहब, प्रोफेसर कलंदर शाह लकियारी साहब, सलीम चन्ना, महबूब भट्टी साहब, ज़ेब सिंधी साहब ऐं अजलाल हैदर साहब सेशन जज पंहिंजी फैमिलीअ जे अज़ीम शख़्सियत नौशहर फ़रोज़ जी मिटीअ सिंध खे जेको अज़ीम नालो ॾिनो, जे विचोले तबिके जे विचोले जे ॿोलीअ खे जेके मुहावरे तौर ते सिंधी अफ़साने मुतारिफ़ करायो ऐं वाहिद सिंध जो अफ़साना निगार आहे जंहिं वटि लाड़ जी, उतर जी ऐं सिंध जी साहतीअ जी सभु ॿोलियूं हुन जे अफ़साननि में असांखे हुनजो मुहावरो नज़र अचे थो। इहो हमीद सिंधी साहिबु आहे। सालगिरह में हमीद साईं जो पंहिंजो ख़ानदान मौजूदु, अरशद हुनजो सिकीलदो साहिबज़ादो, असांजो प्यारो गुलबदन, असीं सभिनी हुनखे प्यार मां होशूब करे छॾींदा आहियूं। हमीद साईं जिन जी नंढड़ी आयशा, बेहद हमीद साहिब जे औलाद मां सभ खां नंढी आयशा, अदी सलमान, अदी महताब महबूब, ज़रताज, अरशद, हमीद साईं जिन जी नुंहुं अकेलो फर्ज़ंद, उन मां राणा तोमा राज थींदा, राणा तोमा लख थींदा। सलमान आहे जेको हमीद साईं जिन जो वारिस आहे, उनजे ख़ानदान जो, उनजो चश्म चराग। अदी ज़रताज मां इहो सिलसिलो हलियो आहे। ऐं शील्ड सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे तरफ़ां सरफराज़ राजड़ साहिब जिन हमीद सिंधी साईं जी ख़िदमत पेश कंदा। अॼोकी तक़रीब जी यादगार शील्ड हमीद सिंधी साईं जिन कि असां सभिनी जूं दुआऊं आहिनि त मुंहिंजो त वार वार थो दम दम दुआ करे कोसो लॻे न वाओ सजण खे ख़ुदा करे हिकु सिर हुसो त यार जे कदमनि में मूं रखियो इन खां वधीक बंद ना चीज़ छा करे। अवां सभिनी खे यादि हूंदो त सिंधी ॿोली जो हमीद साहिबु उहो वाहिद कहाणीकार आहे जंहिं वधि में वधि ॿारनि जे मौज़ूअ ते कहाणियूं लिखियूं आहिनि। ज़बरो धक धूपार, खानू चोर न आहे, हिकु हरणीअ जी ॻाल्हि, इहे सभु अहिड़ा अफ़साना आहिनि। तव्हां सभिनी जी ताड़ियुनि में यादगार शील्ड सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे तरफ़ां मोहतरम साईं सरफराज़ राजड़ साहिब जिन हमीद सिंधी साहिब जिन खे शील्ड जो तोहफ़ो ॾेई रहिया आहिनि। अमीन अरबाब ते नज़र पई, वरी उनजे भरिसां अमर फयाज़ वेठो आहे माशाअल्लाह, जंहिं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे वेबसाइट ते एतिरो त कुझु लखनि जे तइदाद में सुफ़ा जिन में इस्तफ़ादो सॼी दुनिया जा माण्हू करे रहिया आहिनि, जिन जिन खे बि सिंधी जे इल्म अदब ऐं तहक़ीक़ सां दिलचस्पी आहे। मौला बख़्श मोहब्बती महफ़िल में नज़र आयो, उनजी वॾी महिरबानी। ज़ुल्फ़िकार क़ादरी सॼी उनजी बि महिरबानी।
सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे हिन डॉक्टर नबी बख्श बलोच हाल जो अॼु इंतहाई तारीख़ साज़ ॾींहुं आहे त हमी सिंधी साहब जिन खे शायन शान ट्रिब्यूट पेश करण जे लाइ संदन जश्न विलादत सालगिरह जी निस्बत सां अॼोकी तक़रीब हिते मुनक़िद कई वई आहे। मोज़िज़ ख़वातीन हज़रात, अवां हिकु दफ़ो भरपूर ताड़ियुनि सां महफ़िल खे रौनक बख़्शो। ऐं उन शख़्सियत खे गुफ़्तगू जी दावत ॾींदुसि जेका असांजे सिंधी अदब जो आफ्ताब आहे, महताब आहे, चंड आहे। अदी महताब जिन बि हमीद साहब जे बारे में हुनजो लिखियल दिलचस्प तरीन ख़ाको पढ़ियो हूंदो, उहे उन वक़्तु बि उन मां लुत्फ़ अंदोज़ थींदा। यकीनन अदी महताब जॾहिं हिन वक़्तु हमीद सिंधी साहब जिन जे बारे में ॻाल्हाईंदी त उहो बि हुनजो अखर अखर असांजे लाइ गुफ़्तो गुलाब जे मिसल हूंदो। हमी साहब जे बारे में हुननि जेको ख़ाको अॼु खां केतिरा ई साल अॻु में लिखियो हो, जेको जीअं झरोका संदन ख़ाकनि जे मजमूए में मौजूदु आहे, उनजो उनवान हो हमीद सिंधी अदबी हीरो अदबी विलियन। उन में अदी महताब हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि कई त हमी साहब जिन छाकाणि त छड़ाईअ जी ज़िंदगी गुज़ारी आहे, इन करे किचन में ऐं देगड़ीअ ऐं ॾोईअ जे हवाले सां बि हुनजो ख़ासो तजुर्बो आहे। न फ़क़ति कलम हुननि जे हथ में रहियो आहे, पर ॾोई बि हुननि जे हथ में रही आहे जॾहिं हू बैचलर लाइफ गुज़ारींदा हुआ। त अदी महताब लिखियो आहे त हिकिड़े ॾींहुं पाण मुंहिंजे घर आया त आउं किचन में बीठी हुयसि त हू पाण अंदरि अची विया ऐं ॿुधाइण लॻा मूंखे रेसिपीज़ त ॿोड़ जेकॾहिं छिडो थी वञे, अदी महताब लिखियो त हमी साहब उन्हनि खे ॿुधायो, अम्मा हिन खे जेकॾहिं ॿोड़ छिडो थी वञे त हिन में तूं कुटियल धाणा विझी छॾींदी कर त ॿोड़ पाण ई घाटो थी वेंदो। ऐं ईअं चई हुन अञा बोटल में हथु विझी उनखे सॼो विझण पे चाहियो ॿोड़ में, त अदी महताब चयो त मूं रड़ कई त अदा 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 बीजो बीजो, ऐं हिन में अॻई सॼा धाणा उनजी मुई ठाहे ऐं हिन रस में विझी चुकी आहियां त ॿोड़ खे तबाह थियण खां बचाइणो आहे त तव्हां महिरबानी करे हली वियो ऐं पाण ई ॿोड़ पचाए तव्हांजी ख़िदमत में हाज़िर कयां थी। त अदी महताब जंहिं असांखे अलाए छा छा अदब लिखी ॾिनो आहे, हिन वक़्तु मोहबत जा चंद लफ़्ज़ आहिनि जेके हमी साईं जी ख़िदमत में हू पढ़ंदी। असां चाहींदुसि त असीं जेके सभु वेठा आहियूं, जेकॾहिं असां ताड़ी न वॼाई त माना जहिड़ो असां इबादत न कई, असां पंहिंजी इबादत ज़ाया करे छॾी। तमामु घणियूं ताड़ियूं अदी महताब महबूब। मां थोरो अदा हमीद जी शख़्सियत ते लिखी आई आहियां ऐं तव्हांखे ॿुधाए थी। के ज़माना अॻु मुंहिंजे लिखियल ख़ाके अदबी विलियन अदबी हीरो जो किरदारु जंहिंजी सुञाण अॼु बि रुॻो प्यार प्यार ऐं प्यार आहे, जंहिं हर कंहिं सां ॻन ॾिना, वॾा वड़ कया। इहो को ॿियो न पर असांजो मानाइतो कहाणीकार ऐं मारूफ़ तइलीमदान हमीद सिंधी आहे, जेको लाशक त उन्हनि ख़ुशि नसीबनि मां हिकु आहे जिन जो मर्तबो हर फील्ड में सदाई खां मथां हो ऐं इज़त लाइक़ु रहंदो अचे, जंहिं पंहिंजी न्याज़ निवड़त ऐं मोहबती मिज़ाज वारे रवैयनि सां हर कंहिंखे मुतासिर कयो आहे। न करे सघियो त रुॻो उन्हनि खे जिन मुंड खां ई पंहिंजे नामुनासिब रवैयनि सां खेसि अॼु सूधो सुख जो सॻो साह खणण न ॾिनो। पोइ बि हिकु बुधबार इंसान जियां मिड़ई मदायूं मुंहुं में हिकु न होतन ॾे वांगुरु दिलि में हेकांदियूं रंजिशूं पालण बदिरां संदुल रुखा रवैया दरगुज़र कंदो रहियो। इन आला ज़र्फ़ीअ जे एवज़ कुदरत पिणु हुन ते महिरबान रहंदे खेसि केतिरनि ई एज़ाज़नि ऐं इज़त अफ़ज़ाइनि सां नवाज़ींदी अचे। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पारां रखायल अॼोकी शाम बि अहिड़े ई क़दुरु शनासी जो हिसो आहे, जंहिंमें खेसि लाइफ अचीवमेंट एवॉर्ड मिलण ते मां खेसि दिली मुबारकूं थी ॾियां। वक़्तु हिकु जहिड़ो नथो रहे, पर मूंखे उहे ॾींहं अॼु बि ॼण कालो काथा लॻनि, जंहिंमें हुन हर ॾुख सुख में असांजो साथ ॾिनो ऐं हर मसइलो पंहिंजो करे सम्झो त केतिरनि ई महलनि ते रहनुमाई बि कई हूंदी। असांजे घर ते अदबी महफ़िलनि में हुन जी शिरकत लाज़मी हूंदी हुई। हुन बिना कंहिं बि अहिड़ी दावत जो तसवर ई न पिए करे सघियासीं जो हू सदाई महफ़िलनि जो मोर रहियो ऐं हाणोके ॾींहंनि में पिणु पंहिंजी अदारत हेठि निकिरंदड़ लाजवाब तारीख़ी मैगज़िन
रूह रिहाण जे नाले में क़ाइमु बिज़ में रूह रिहाण जूं अदबी महफ़िलूं वॾे अरसे खां क़ाइमु रखंदो अचे, जेको पिणु हिन हिसास दिलि लेखक जे जज़्बनि सां सचाई जो सबूत आहे। जंहिं मूजिबि हर हफ़्ते सिक जे सॾ ते संदसि कई फ़ैन ऐं फिदाई अची हिन वड़ाइते इंसान जो कुर्ब भरियो साथ माणीनि था। वॾनि अहदनि ते हूंदे बि सादगी दरवेशी हुन वटां न वई। हू कॾहिं बि स्टेटस कॉन्शियस न रहियो। महरम जे महीने में मूंखे बेतहाशा उहो वक़्तु यादि अचो वञे जंहिंमें पिड़नि तां न्याज़ जो भत या चणा हासिल करण लाइ महबूब ऐं ॿारनि समेत अदा हमीद जी अॻुवाणी में घरां निकिरी पवंदा हुआसीं ऐं संदसी निशानदेही ते जलसनि जुलूसनि जे हेकांदी पीअ मां कार खे गोयूं गुतूं ॾियारींदे न्याज़ विरहाइण वारनि जैन जॻहियुनि ते अची रसंदा हुआसीं जितां अदा हमीद मुर्सीअ मां चणनि जी लप या थाली बत जी हासिल करण में कामयाबु थी वेंदो हो। तॾहिं ईअं महसूसु थींदो हो ॼण को वॾो ख़ज़ानो हथ अची वियो हुजे। बसि इहे ऐं अहिड़ा ज़िंदगी जा कई रंग ऐं अणखट वाक़ा आहिनि जिन खे यादि करणु वेहिजे त दिमाग़ में दफ़्तर खुली पवनि, जिन खे लिखण जी हाणे त एॾी सघब न रही आहे जो वक़्तु वॾो सितमगर आहे। इन हक़ीक़त जो अहसासु या मुशाहिदो नौजवाननि खे एसि ताईं नथो थी सघे जेसि ताईं हू तजुर्बाती तौरु इन उमिरि मां न गुज़रनि त जीअरे जिस्म मां जान कीअं न होरियां होरियां निकिरणु लॻंदी आहे, कीअं न हथनि जी जुंबश मां शयूं पियूं छॾाइबियूं आहिनि ऐं कहिड़ी रीति पेरनि हेठि धरती हिंदोरो बणजणु लॻंदी आहे। जे इन्हनि खे इहा कल हुजे त हू कॾहिं बि ख़ान पंहिंजे वज़नी किताबनि ते तफ़सीली तबसरा ऐं महाग लिखण लाइ हेकांदा ज़ोर बार विझी खेनि वेतर मरड़िंग न कंदा हुजनि, पर किथे था मुड़नि। उहे त भाईंदा भागते चोर की लंगोटी बि भली। इन ॾिस में हमीद सिंधी खे जस हुजे जो हू साॻी रवानीअ सां अदब जी ख़िदमत कंदो पियो अचे ऐं हींअर बि हुन जा 7-8 किताब जंहिंमें सफ़रनामा कहाणियूं ऐं यादगिरियूं तयारु पियल आहिनि जिन खे रुगो छपजण वारे लक मां लंघणो आहे। मुंहिंजी दुआ आहे त रब पाक अदा हमीद सिंधी खे सुठी सिहत ऐं तंदुरुस्ती सां सवे सालनि जी ॼमार अता करे जीअं हू वॾे अरसे ताईं अहिड़नि महफ़िलनि जो मोर बणजंदे महबतूं वंडींदे कुर्बनि जूं कचरियूं क़ाइमु रहंदो अचे। आमीन। हीअ असांजी अदी महताब हुई जंहिं हमें साईं जे लाइ दिलि सां दुआ घुरी त सवे सालनि ताईं हू महफ़िलनि जा मोर रहनि। ऐं हिन वक़्तु पंहिंजे हुन दोस्त खे दावत ॾींदुसि, पर उन खां पहिरीं मां ख़ान मोहम्मद सैतो साहिब ते मुंहिंजी नज़र पई, सुलेमान अबड़े खे मूं ॾिठो आहे, असांजो अकरम ख़ासि खिली साहिबु उहो आया आहिनि, हमी साहिब जे लाइ तोहफ़ो खणी आया आहिनि। मां खेनि गुज़ारिश कंदुसि त अचनि। अलहाज शाहनवाज़ मुसाफ़िर साईं जिन अगरचे हिकिड़ो ज़ेबाकली साहिब जो शेर आहे त सॼो अफ़साने ग़मा बगोड़ा अञा बि हू चवे थो मुख़्तसिर कर, त पाण हिकिड़ी तवील सवाने मंज़ूम हमी साईं जी जेका लिखी अथनि असांजे पुरज़ोर इसरार ते उन जा चीदा बंद अवां जी ख़िदमत में पेश कंदा। जनाब सरफराज़ राजड़ साहिब जी इजाज़त सां असां अलहाज शाहनवाज़ मुसाफ़िर साहिब जिन खे शेर पढ़ जी दावत ॾींदासीं। हेठि वेठलनि में असांजा गुल मोहम्मद उमरानी साहिब जिन सां असां हुजत कई आहे त पाण न फ़क़ति सिंधी अदब, उर्दू अदब, अंग्रेज़ी अदब, हर अदब ते हुनजी गहरी निगाह आहे। उहे चंद लफ़्ज़ तासुर पेश कंदा, उन खां पोइ असीं पंहिंजे स्टेज जे ॻाल्हाईंदड़ ॾांहुं हलंदासीं। अलहाज शाहनवाज़ मुसाफ़िर। अमीन साहब जे बज़म जो मां सीनियर शाइर आहियां, पर वज़न जो शाइर आहियां। ऐं 16 साल पाबंदी सां पहिरियों बज़म जो मेंबर आहियां जेको बाक़ाइदे पाबंदी सां हाज़िरी भरींदो रहियो आहियां 16 साल। मुंहिंजे मंज़ूम सवाना उमिरिन जे किताब में अमीन साहब जी मंज़ूम सवाना उमिरी 96 विसराऊं पेश कयूं आहिनि किताब में। हिन वक़्तु मूंखे हुकुम थियो आहे त मुख़्तसिर पेश कयां। ऐं 16 मुसदस जा बंद आहिनि, उन्हनि मां सिर्फ़ु 3 बंद पेश कयां थो। शहर रज़ा। सन ईस्वी 39 हुयो भलारो, 12 अक्टूबर ॼमे थो ही प्यारो, वालिद बि ख़ूब आहे इस्माइल बाग वारो, जंहिंजे अङण मथे आ चमकी पियो सितारो। सो माउ पीउ लया दरिया जी कंधी, जंहिं घर जनम वठे थो तो अब्दुल हमीद सिंधी।
तालीम जा शुरू जी साॻोठ में पढ़ियाई, तालीम पोइ BA ऑनर्स में कयाई ऐं MA सिंध इकोनॉमिक्स में वरिताई, पोइ LLB जी डिग्री वठी छॾियई। तालीम इंतिज़ामी कोर्स वॾो कयो हो सो मैनचेस्टर यूनिवर्सिटी थियो हो। ॿ बंद पढ़िया मूं, आख़िरी टियों बंद पढ़ां थो। एवार्ड पिणु ॿियो सो एज़ाज़ फज़ीलत, सरकार पाक जी खे ख़ालिक़ ॾिनी ख़ुशूसियत, होशियार लाइ इज़त, काहिल लाइ नसीहत, इंसान बेबहा, इंसान जी न क़ीमत। सिंधी हमीद दुनिया ॿाहिरि घुमी ॾिठी आहे, सिंधी हमीद दुनिया ॿाहिरि घुमी ॾिठी आहे, ॼाओ जिते मुसाफ़िर सा सिंध वधि सुठी आहे। हमें सिंधी साईं जिन वाज़े लफ़्ज़नि में लिखियो आहे त मां सिंध जे मसइलनि जो, सिंध जे क़ौमी मामलनि जो, सिंध जे विचोले क्लास जो कहाणीकार आहियां। या सिंध काबो बि काशी बि आहे, चवे छा बि को शेख या बेरहमन, इन इलाही बनवास भोगियूं पिया, इन सां असांजो अनोखो वचन। हमी साहब जूं कहाणियूं ऐं हुनजो अदबी पोस्चर ऐं गुफ़्तगूअ जे लाइ दावत आहे मोहतरम साईं गुल मोहम्मद उमराणी। हमीद साहब सां मुंहिंजी उनसियत रुगो उन वक़्त खां वठी आहे जॾहिं नासिर मोराई जो भाउ निसार अली शाह मूंसां गॾु नूरमदा स्कूल में पढ़ंदो हो। पोइ हिकु ॾींहुं असां कम्यूनिटी क्रिकेट जी ॿुधी पिए शीज़ान होटल जे कुंड ते, त ओचितो हिकिड़ी फोक्सवैगन गाॾी टर्न कयो त मूंखे निसार अली शाह चयो, जेको इहो सेक्रेमेंटो में आहे, अरे हमीद साहब वञे पियो। मुंहिंजो हमीद साहब हो या राज कपूर साहब हो, एॾो त सुहिणो हो पंहिंजी जवानी में। ऐं गाॾी फोक्सवैगन टर्न ते तव्हां ख़बर आहे तमामु आस्ते हलंदी आहे। मां साईं जे हुस्न जो पहिरियों मोतरफ़ मां आहियां। ना 8 क्लास में हुउसि, तव्हां माशाअल्लाह वकील हो, कारो कोट तव्हांखे पियो, पर नासिर मोराई जे भाउ तव्हां सां मुंहिंजो तारीफ़ करायो त मां तव्हांजे हुस्न जो पहिरियों सम्झो त मदाह आहियां, मोतरफ़ बि आहियां, मदाह बि आहियां। सही लफ़्ज़ इहो मदाह। पोइ वरी मां तव्हांजो रिसालो पढ़ियो, ते लिखियलु हूंदो पब्लिशर मुखी बाग मुंहिंजे घर जे भरिसां हो। मां ॾाढो ॻोल्हियो त मुखी बाग में वञी मां पंहिंजी का तव्हां सां मुलाक़ात कयां, पर हमेशह दफ़्तर बंदि मिलियो। पोइ वरी तव्हांजा जेके डायरियूं हूंदियूं हुयूं, जेके अशफाक काज़ी लिखंदो हो, तमामु बहितरीनु उन वक़्त में तव्हांजो मवादु हूंदो हो। सिंधी क़ौम परस्ती ते तव्हांखे शायदि ख़बर कोन्हे, डिफेंस यूनिवर्सिटी में घणी रिसर्च थी आहे। डिफेंस यूनिवर्सिटी पाकिस्तान जी वॾी यूनिवर्सिटी आहे, रावलपिंडी में आहे ऐं GHQ में आहे। उते कुझु पेपर्स मूं पढ़िया, छो मुंहिंजो स्टाफ कॉलेज जो कोर्स कयल आहे ऐं डिफेंस यूनिवर्सिटी में बि मां रिसर्च कई आहे। उते जेका सिंध क़ौम परस्ती जी तारीख़ हुननि मुरतब कई आहे, उन में 3 या 4 नाला आहिनि। सरे फ़हरिस्त मोहम्मद इब्राहिम जोयो साहब आहे, पोइ शेख अयाज़ आहे ऐं पोइ हमीद सिंधी आहे। उते तव्हां अब्दुल हमीद मेमण कोन आहियो, उते तव्हां हमीद सिंधी आहियो। आर्मी वारनि हिकिड़ी रिसर्च एनालिसिस कई त सिंध में क़ौम परस्ती जो आगाज़ कीअं थियो। हुनखे ॿुधायो वियो त हिकिड़ो रिसालो आहे रूह रिहाण जे शेख अयाज़ खे तमामु घणो प्रोमोट कयो आहे ऐं शेख अयाज़ सां शामूं मल्हायूं अथनि, बसंत हाल में रिहाणियूं थियूं आहिनि। त वञण जे वक़्त में जेके बि सरवाण हा सिंधी मज़ामती अदब जा, तव्हांखे शायदि ख़बर हुजे या न हुजे, तव्हांजो नालो रसूल बख्श पले जे अयाज़ सां गॾु हो। पोइ उहा त ख़ुशकिस्मती तव्हांजी या असांजी त तव्हां पोइ वरी अहिड़नि लाइन ते अची वियो जो तव्हां सियासत छॾे तालीम खाते में बाक़ाइदा अची वियो। बट सियासी तौर ते तव्हांजो कैरियर जेको आहे उहो सिंध जी अदबी तारीख़ में मुज़ामती अदब सां लाज़िमो मलज़ूम आहे। उन ते मां तव्हांखे ॿुधायो त बाक़ाइदे प्रिंटेड वर्क उते आर्मी वारनि कयो हो। अब्दुल करीम आबिद जा हिकिड़ा कालम हलंदा हुआ हुन में हुरियत में, जंहिंमें तमामु हुननि वॾो हिकिड़ी रिसर्च कई। हुन में डॉक्टर लाना साहब जो ज़िक्र आहे, मोहम्मद इस्माइल उरसाणी जो ज़िक्र आहे ऐं तव्हांजे रिसाले जो वरी ज़िक्र आहे। त जेके खाबीतुर वारा
उन्हनि में तव्हांजो तमामु नालो आउटस्टैंडिंग आहे। पोइ ग्रामी साहिब जो जेको आहे मशरक़ी शाइरी जा फ़नी क़दर, उहो मां उनखे चवंदो आहियां त इहो असांजे सिंध जे इनक़िलाबी तहरीक जो कम्युनिस्ट मैनिफेस्टो आहे। ऐं उहो कम्युनिस्ट मैनिफेस्टो जंहिंजो जवाबु अञा ताईं कंहिं बि ॾेई कोन सघिया आहिनि के बि। उन खां पोइ अंधा ऊंधा वेझा आहियो, अलीजे साहिब जो कमु थियलु आहे। पर तव्हांजो मुंहिंजे साम्हूं जेको मुक़ाम आहे उहो बहसियत हिकु रेज़िस्टेंस फाइटर जो आहे। तव्हां हिकिड़ा रेज़िस्टेंस जा अलमबरदार रहिया आहियो। तव्हां सिंधी मज़हबी अदब खे अॻिते आंदो। 55 खां वठी 70 ताईं जेको कमु थियो आहे उन में तव्हांजो कंट्रीब्यूशन तमामु मथां आहे। हींअर अलाए छो सॼियूं धुरियूं खाॿे में अची वियूं आहिनि ऐं खाॿियूं धुरियूं साॼे में अची वियूं आहिनि। एतिरो हींअर कमु मिली वियो आहे, ख़बर कोन थी पए त हीअ खाॿी धुर जो आहे या साॼी धुर जो आहे। जंहिंजो मां वॾो ज़िमेदार रूस जे कोलैप्स खे चवंदुसि। रूस जी एम्पायर जॾहिं कोलैप्स थी त अमेरिकन CIA उन जाइ ते NGO कल्चर आंदो। असांजा खाॿी धुर जा वॾा वॾा नाले वारा अदीब सभु NGO थी विया। ऐं साॼी धुर वारा जेको वांदा हुआ उहे वरी मुजाहिदीन सां गॾु शामिल थी विया, रेडिकलाइज़ थी विया ऐं एंटी अमेरिकन थी विया। हाणे जेको एंटी अमेरिकन लॉबी आहे उन में साॼी धुर अथव ऐं खाॿी धुर वारा वरी अमेरिका सां गॾु आहिनि। बहरहाल तव्हांजो मूं वटि जेको ज़िक्र आहे या मां तव्हांजे लाइ जेको वॾी तकरीम ऐं दिलि में एतिराम रखां थो त तव्हां 55 खां वठी 70 वारी जनरेशन में हिकु मशल रोशन कई। तव्हांखे शायदि एतिरी ख़बर न आहे तव्हां केतिरनि ज़हननि खे मुतासिर कयो। अयाज़ खे अयाज़ करण वारो तव्हांजो जश्न रूह रियाण आहे। टाइटल मूंखे यादि आहे, ही राति ॾिसो कन कर न हणो ईंदो न वरी ही वणजारो। इहो मूंखे अञा त टाइटल यादि आहे। ऐं तव्हांजो जेको कंट्रीब्यूशन आहे लाज़वाल आहे। तव्हां कंहिं मंताज या मोहताज न आहियो। ही सरकारी इदारा आहिनि, अॼु साईं आहे सुभाणे न हूंदो। सुभाणे जेको बि ईंदो उनखे हमीद सिंधीअ खे मंताज ॾियण जी का बि ज़रूरत न आहे। पर हिन पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो। ऐं असां जेके हिते आया आहियूं यूसुफ जा ख़रीदार आहियूं। असां चयूं था छल तव्हांखे हयाती तव्हांजी जोए साहिब जेतिरी रहे उन खां बि वधी रहे ऐं अलाह साईं तव्हांखे सिहत ॾे, तव्हांखे कामयाबी ॾे ऐं तव्हां सिंधी अदब जी रहनुमाई कंदा रहो। महिरबानी। तमामु घणी महिरबानी। 60, 70, 80 जो ॾहाको जॾहिं हमीद सिंधी साहिब सिंधी अदब जे क़ौमी सिंधी अदब ऐं मज़ाहिमती सिंधी अदब जी मशल ऊची कई ऐं जश्न रूह रिहान ऐं शेख अयाज़ ऐं सभु हवाला ऐं केतिरा ई इसराज खां वठी हफ़ीज़ शेख खां वठी जमाल अबड़े साहिब खां वठी अमर जलील ताईं सभु उहे अफ़साना निगार आहिनि जेके पंहिंजे इब्तिदाई ज़माने में रूह रिहान में शाया थिया ऐं अॻिते हली हुननि जो लाज़वाल किरदार ऐं लाज़वाल नालो सिंधी अदब में नुमाया रहियो। ऐं जंहिं पंहिंजी मानाती हस्ती खे गुफ़्तगू जी दावत ॾींदुसि। मुज़ ख़वातीन हज़रात उनजे ऐं हमीद सिंधी साहिब जे नाले में 3 निस्बतूं आहिनि। ताज यकीनन सोचींदो त इहे 3 निस्बतूं कहिड़ियूं आहिनि जेके अची आऊं बयानु कंदुसि। हिकिड़ी त निस्बत इहा आहे त हुननि जे नाले में बि सिंधी लफ़्ज़ शामिल आहे। ॿी निस्बत आहे जंहिंजी तमामु घटि दोस्तनि खे ख़बर हूंदी त हमीद सिंधी साईं जीअं रूह रिहान रिसालो कढियो त उन हस्तीअ वरी अॻिते क़दम जे नाले सां रिसालो कढियो। ऐं टी बुनियादी जेका हिकु जहिड़ाई हमीद साईं ऐं असांजे उन हस्तीअ में उहा इहा त हमीद सिंधी साहिब कहाणीकार आहिनि। हू बि कहाणीकार आहिनि ऐं हमीद साहिब जो ॾिसो त हुन पंहिंजे नए नस्ल खे केॾो न वॾो मान ॾिनो आहे त हुन पंहिंजे शाहकार कहाणियुनि जिन में मरी त आरड़ में मरजा जो अफ़सानो बि शामिल आहे। कण कण रेत में कई कहाणियूं हमीद साईं जिन जो हिन वक़्त ताईं जेको शाया थियल आख़िरी अफ़सानवी मजमू आहे उनजो मुआग तसवुर त कजे त कंहिं वॾी हस्तीअ खे पाण खां कंहिं वॾे कदावर नकाद जे हवाले कजे। पर हमीद साईं खे इहो फ़ख़्रु हासिलु आहे त हुन नई टहीअ खे पाण खां ईंदड़ जूनियरनि खे मान ॾियण जे लाइ उनजो मुआग जंहिं हस्तीअ खां लिखायो उहा मुंहिंजे आॾो ईंदी जनाब मदद अली सिंधी। जी जॾहिं बि असीं सिंध जे मादी क़रीब वारी क़ौमी जिदोजहद ऐं सिंधी अदब जो ज़िक्र करियूं था त हिकु अहम नालो असांजे आॾो थो अची बीहे। उहो नालो आहे मोहतरम हमीद सिंधी। पाकिस्तान ठहण खां पोइ वॾी यूनिट खे ज़ोरी ठाहिराइण
बाद सिंध सिंधी ॿोली सिंधी क़ौम जे क़ौमी हक़नि लाइ तहरीक जो आगाज़ जहिड़ो कर सिंधी अदीबनि मोहतरम साईं जेम्स सां गॾु शेख अयाज़ मोहम्मद इब्राहिम जोयो रसूल अशफली जो डॉक्टर ग़ुलाम अली अल्लाना रशीद भट्टी हमीद सिंधी गिरामी साहब यार मोहम्मद इब्न पंवर नियाज़ हमायूनी अली बाबा इमदाद हुसैनी केतिरा दोस्त हुआ शौकत शोरो ज़रीना बलोच उन तहरीक में जॾहिं उहो दौरु अहिड़ो हो जंहिंमें अयूबी आमरत सबबु समूरे मुल्क में ॾहकाव पखड़ियल हो अख़बारूं सिंधी हक़नि लाइ लिखंदी ॾिजंदियूं हुयूं अहिड़े दौर में हमीद सिंधी अप्रैल 1963 में माहवा रोरियाण साले जारी कयो रोरियाण जो निकिरणु ॼण गुग ऊंदाईअ में कंहिं लाट जो ॿरणु हो पोइ उहा लाट यानी रोरियाण सालो मुस्तक़िल रोशनी जे सूरत में सिंधी क़ौमी जागृता जो पैगाम पखिड़ींदो रहियो अव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त इहो वाक़ियो सेप्टेंबर 63 जो आहे फील्ड मार्शल मोहम्मद अयूब ख़ान सदर पाकिस्तान मुल्क में अख़बारुनि ऐं रिसालनि खे कंट्रोल करण लाइ हिकिड़ो ख़ौफ़नाक हुकुमनामो जारी करायो उनखे प्रेस ऑर्डिनेंस एंड पब्लिकेशन ऑर्डिनेंस 63 जो नालो ॾिनो वियो क़ौमी असम्बली उनखे पास कयो हो उन ऑर्डिनेंस ख़िलाफ़ रोरियाण में अक्टूबर 1963 वारे शुमारे में मोहरे में हिकु ख़ाली सुफ़ो कारे बॉर्डर सां शाये करे हमीद सिंधी उन ते उनवान लिखियो प्रेस पाबंदियुनि खे ख़तमु करियो साॻे वक़्तु जॾहिं हुकूमत पाकिस्तान शेख अयाज़ जे शाइरी जे पहिरें मजमूए भौर भरे आकाश ते बंदिश विधी ऐं किताब जूं समूरियूं कापियूं ज़ब्त करण जो हुकुम जारी कयो त रोरियाण में हमीद सिंधी जुलाई 1964 वारे रिसाले में उन बंदिश जे ख़िलाफ़ु एडिटो लिखियो ऐं रोरियाण सालो सिंध जे क़ौमी हक़नि जो अलंबरदार थी वियो हो ऐं रोरियाण में शेख अयाज़ जी शाइरी भाला ऐं बिड़छू बणिजी सिंध जे नए नस्ल खे इनकलाब लाइ उभारे रही हुई शेख अयाज़ जो हिकिड़ो नंढो नज़म जेको नवंबर 64 जे रोरियाण में शाये थियो उनजो सिटूं अञा मूंखे यादि अथमि सच जे कुहाड़ीअ ते कट चढ़ी वई आहे ऐं सिंध जी सारी सियासत कारोकारी आहे साल 65 जे अप्रैल महीने खां हमीद सिंधी हैदराबाद जे बसंत हाल में जश्न रोरियाण करणु शुरू कया उन्हनि में मकालनि जी नशिस्त में सिंध जे क़ौमी मसइलनि ते रसूल अशफली जो हफ़ीज़ कुरैशी बिनियाद पंवर उस्मान ॾीपलाई ऐं ॿिया तक़रीरूं कंदा हुआ ॾाढ ऐं ॾमर जे दौर में सिंधी हक़नि लाइ आवते आवाज़ उथंदो हो सिंध जी क़ौमी शाइरी पढ़ी वेंदी हुई बल्कि क़ौमी राग जे ॻाइण जी इब्तिदा बि रोरियाण जे तक़रीबुनि में हमीद सिंधी कराई ज़रीना बलोच शमीर चांडो जहिड़ा फ़नकार सिंध जा गीत ॻाईंदा हुआ इहो क्रेडिट यकीनन हमीद सिंधी इब्राहिम जोए इनायतुल्लाह अब्बासी अशफाक काज़ी नासिर मोराई शमसुलक मेमण ऐं उनजे साथियुनि खे वञे थो रोरियाण सालो सिंध जे क़ौमी जदोजहद हमीद सिंधी ख़ुदि हिकु वॾो इंसानु आहे सिंध जी वेझड़ाई वारी तारीख़ जो अहम भाङो आहे इन दौर खां इन दौर जी हक़ीक़तुनि खां उन जदोजहद खां कयल कम खां को बि ज़ी शऊर माण्हू इनकार नथो करे सघे इहे अटल हक़ीक़तूं आहिनि सिंध जी क़ौमी जदोजहद ते अञा ताईं तफ़सील सां कंहिं कमु न कयो आहे न वरी उन वेड़ खे कलमबद्ध कयो आहे पर तारीख़ जी हक़ीक़तूं कंहिं सिज वांगुरु हमेशह रोशन हूंदियूं आहिनि मूंखे यादि आहे 4 मार्च 67 वारो वाक़ियो उन दौर जा अखिंठा शाहिद डॉक्टर अल्लाना हमीद सिंधी शौकत सिंह शोरो काज़ी खादिम ऐं ॿिया वेठा आहिनि इहो रोरियाण सालो हो जे 4 मार्च वारे वाक़िए जे चंद ॾींहंनि अंदरि रोरियाण जो मार्च 67 वारो परचो 4 मार्च वारे वाक़िए सिंध यूनिवर्सिटी जे 207 गिरफ़्तार शागिर्द नाले सां शाये कयो हो उहो दौर जंहिंमें 4 मार्च 67 वारे वाक़िए में शागिर्दनि ते थियल तशदुद ऐं गिरफ़्तारी वारी ख़बर फ़क़ति सरकारी मौक़ुफ़ सां अख़बारुनि शाये कई हुई ऐं शागिर्दनि जो मौक़ुफ़ शाये करण खां इनकार करे छॾियो पर उन शागिर्दनि जी आज़ादी लाइ जिन 3 वकीलनि हर हिकु रसूल अशफली जे हमीद सिंधी ऐं हिकु मोहम्मद मेमण साहिबु ज़मानत दरख़्वास्त दाख़िल कई हुई उन में हमीद सिंधी अॻियां खां अॻियां हो असांजी बदकिस्मती इहा आहे त असां वटि माज़ी क़रीब वारी सियासत ते लिखण जो रवाज ई कोन्हे मूंखे यादि आहे त 69 में सिंधी क़ौमी जुलूसनि खे पके किले हैदराबाद में वाक़िए होशूशी जी क़बर ते वठी वेंदा हुआ डॉक्टर अलाना ऐं हमीद सिंधी खे यादि हूंदो होशूशी जी क़बर सिंध जो क़ौमी निशान वारी सूरत अख़्तियार करे वई हुई हैदराबाद म्यूनिसिपल होशूअ जे क़बर जे तमीरात लाइ कुझु पैसा बि रखिया हुआ ऐं उते क़बर जे चौगिर्द मुक़बरे लाइ खोटाई शुरू कई हुई ओचितो ई ओचितो पीर अली अहमद राशदी इबरत अख़बार में 70 में पंहिंजो कालम रंद ऐं पंध में लिखियो त होशूशी जी क़बर किले में मौजूदु कोन्हे संदसि इन ॻाल्हि ते डॉक्टर अलाना 7-8 किस्तवार मज़मून इबरत में जवाब तौरु लिखी चया हुआ
त होशूशी जी क़बर किले में आहे ऐं अब्दुल्ला चन्ना साहिब इहो मज़मून लिखियो हो। बहरहाल उन वक़्त जे हैदराबाद जे कमिश्नर मसरूर हसन ख़ान जंहिं नथे चाहियो त सिंध जो मर्कज़ हैदराबाद किले में थिए, होशू जी क़बर वारो मामिलो मोझारे में विझराए छॾियो। ग़ालिबन पीर अहमद राजती बि संदसि चवण ते इहो मुतनज़ा कालम लिखियो हो, पर इहो समूरो रिकॉर्ड गॾु थियणु खपंदो हो। अॼु किले हैदराबाद में होशू जी क़बर ते हिकिड़ी बेकरी ठहियलु आहे। कुझु वक़्तु 88 में मां उते वियो हुउसि, उते अला अहमद चिश्ती वाला जो घर मौजूदु हो। इहो हाल आहे असांजी माज़ी करी वारी सियासत जो। मक़सदु डॉक्यूमेंटेशन थियणु घुरिजे, इहो समूरो कमु थी सघे थो। हमीद सिंधी हिकिड़ो तमामु वॾो कहाणीकार आहे, उन ते मुंहिंजो मक़ालो त वॾो आहे, पर टाइम जे करे आउं नथो पढ़ां। अव्हां जी वॾी महिरबानी। काफ़िलो वाट में लुटियो त छा मुंहिंजी तारीख़ शल तबाह न थिए। तारीख़ जा मुहाफ़िज़ तौरु हमीद सिंधी साहिब जिन जूं ख़िदमतूं एतिरियूं आहिनि जो अॼोको ई नंढड़ो जशन उन जे लाइ नाकाफ़ी आहे। ऐं आउं सम्झां थो त उन जी ख़िदमतुनि ते इनशाअल्लाह यकीनन त कंहिं न कंहिं इदारे जे पारां शाए निशान हिकिड़ो सेमिनार थींदो, जंहिंमें असीं उन जे शख़्सियत जे मुख़्तलिफ़ जेके सभई रुख़ आहिनि उन्हनि खे असीं परखींदासीं। ॿी शख़्सियत बि असांजे हेठि वेठल आहे, उन जे बि नाले में 2 कॉमन शयूं आहिनि हमीद साईं वारियूं, पर उन खां अॻु में आउं ॿुधाइणु चाहींदुसि त अॼु मूं रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो हमीद साईं प्रोग्राम ॿुधो 3 वॻे, त मुंहिंजो उहो ई साॻियो दोस्त तव्हां ते हिकिड़ो बहितरीन प्रोग्राम तव्हांजी ख़िदमतुनि जे हवाले सां करे रहियो हो। ऐं गॾोगॾु तव्हांजी पसंदि जा शाइर शेख हयाज़ ऐं शाह लतीफ़, उन्हनि जा कसरत सां उन में कलाम वॻा, तव्हांजो प्रोफाइल उन प्रोग्राम में नशर थियो। उन दोस्त जूं 2 कॉमन शयूं तव्हां वारियूं साॻियूं आहिनि त हू बि सिंधी आहिनि ऐं कहाणीकार आहिनि। ऐं तव्हां खां पोइ जूनियर 3 में हू पंहिंजे 3 जा निहायत सुठा अफ़साना निगार शुमार थियनि था। असांखे ज़ेब नथो ॾिए त जेकॾहिं हू मौजूदु हुजे हू न ॻाल्हाए हमीद साहिब ते, त जनाब ज़ेब सिंधी 70 वारो ॾहाको हुयो। पढ़णु किताब शुरू कयासीं त जेके कहाणीकार इब्तिदा में पढ़िया उन्हनि में जमाल बड़ो, अयास कादरी, हमीद सिंधी साहिबु हुया, अमर जलील हुयो। उन ज़माने में साईं जा 2 किताब मूंखे हथु लॻा, उदास फातियूं ऐं सीमी। त इब्तिदाई तौर ते कहाणी जेका पढ़ीसीं उन में हमीद सिंधीअ जूं कहाणियूं हुयूं। ऐं जेकॾहिं का थोरी मुंहिंजी कहाणीकार वारी सुञाणप आहे त मुंहिंजे कहाणीअ जे बुनियाद में यकीनन इन्हनि लेखकनि जी सिख्या शामिल आहे। ऐं सिखियो आहियां सदन कहाणियुनि मां। हमीद सिंधी साहिब जी कहाणीअ ते जेकॾहिं ॻाल्हाइजे त घणो ॻाल्हाए सघिजे थो। हिकिड़ियूं असां वटि पटाका कहाणियूं लिखियूं वञनि थियूं, जीअं हिकिड़ो पटाको फाटंदो आहे टका करे, ईअं कहाणियूं लिखियूं वञनि थियूं। दिलचस्प हुजनि थियूं पटाको कहाणियूं उहे, पर उहे देर पा न आहिनि हूंदियूं। दुनिया में 2 क़िस्मनि जो अदब लिखियो वेंदो आहे, उहो सिंध में बि आहे, सॼी दुनिया में बि। गुल मोहम्मद उमराणी साहिबु वेठा आहिनि, इंग्लिश लिटरेचर जा माण्हू आहिनि। हिकिड़ो आहे पॉपुलर लिटरेचर, ॿियो आहे ग्रेट लिटरेचर। पॉपुलर लिटरेचर में उहे पटाका कहाणियूं अचनि थियूं जिन जो वक़्ती तासुर आहे, वक़्ती असरु आहे। ऐं क्लासिकल ग्रेट लिटरेचर उहो देर पा हुजे थो, उनखे बेशक पढ़ंदड़ वक़्ती तौर ते थोरा मिलंदा, पर उहे देर पा हूंदो अदब ऐं ज़िंदा रहंदो, सलामत रहंदो ऐं तारीख़ में उहो कमु यकीनन यादि रखियो वेंदो। कुझु अर्सो पहिरें जी ॻाल्हि आहे, 15 साल थिया हूंदा, हिकिड़े उर्दू TV चैनल जे पारां मूंखे चयो वियो त असां ॿुधो आहे त सिंधीअ में अज़ीम कहाणी लिखी वई आहे, सो असांखे उहे अज़ीम कहाणियूं चूंडे ॾे ऐं उन्हनि खे उर्दूअ में ड्रामाटाइज़ करे ॾे। मूंखे 13 कहाणियूं ॻोल्हणियूं हुयूं, पर ॾाढो मुश्किल पियो लॻो त केतिरनि वॾनि नालनि खे पढ़ण खां पोइ, मतिलबु उन में का ग्रेट स्टोरी जंहिंखे चइजे, जेका ॿी ॿोलीअ में ॿी दुनिया ताईं ॾेखारण जे लाइ उहो ॾाढो सोचे सम्झी कमु करिणो पियो, ॾाढो ॾुखियो पियो लॻो। पर हमीद सिंधी साहिब जूं कहाणियूं मरी त आरड़ में मरजाए, मां सम्झां थो त सिंधी अदब जूं जेकॾहिं टॉप 10 स्टोरीज़ खणजनि, वन ऑफ देम सिंधी अदब जी 10 शाहकार कहाणियुनि मां यकीनन इन हिकिड़ी कहाणी खे शामिलु करे सघिजे थो। हमीद सिंधी साहिब जी कहाणियुनि में मंज़र बि आहिनि, कैरेक्टर बि आहिनि ऐं कहाणीअ जी उणत बि आहे।
असां वटि अॼुकल्ह कहाणीअ मां कहाणी निकिरी वई आहे। गुलमहमद उमराणी साहब लिखियो त कहाणी पोलार में हली वई, पर हमीद सिंधी साहब जहिड़ा कहाणीकार जेसीं ताईं मौजूदु आहिनि त मां सम्झां थो त सिंधी कहाणीअ जूं पाड़ूं धरतीअ में मज़बूत रहंदियूं। हमीद साहब जूं कहाणियूं उहे धरतीअ में उन जूं पाड़ूं आहिनि। जमाल लभड़ो आहे, अदी माताब आहे, अयास कादरी आहे, इहे उहे कहाणीकार आहिनि जिन जी कहाणियुनि में पाड़ आहे, पुख़्ती पाड़ आहे। ऐं जेको हिकिड़ो जुमिलो चवणु चाहींदुसि आख़िरी, त असांजो हिन वक़्तु सीनियर तरीन सिंध जो कहाणीकार हमीद सिंधी साहब आहे। ऐं मां सम्झां थो त हीउ दौरु जंहिंमें असां जीऊं था, जंहिंमें असां साहु खणूं था, कहाणीअ जे हवाले सां हीउ दौरु हमीद सिंधी साहब जो दौरु आहे। मुंहिंजी दुआ आहे त अल्लाह खेनि वरी हयाती ॾे ऐं हू असांजे लाइ लिखंदा रहनि, हू सिंध जे लाइ लिखंदा रहनि। तव्हांजी वॾी महिरबानी। महिरबानी ज़ेब सिंधी साईं। मां गुज़ारिश कंदुसि उन खां पोइ पंहिंजी हिकिड़ी ॿी अहम हस्तीअ खे, हमीद सिंधी साहब जी शख़्सियत जे पोयां हुनखे इनकरेजमेंट ॾियण वारी जेका हस्ती आहे, ऐं सम्झां थो त अॼु की महफ़िल में हुनजो नालो ज़रूरु वठिजे। उहो जी ज़ीनत अब्दुल्ला चना आहे। ऐं हमीद साहिब जी जेका बि अदबी क़दो क़ामत आहे उन में उनजो हिसो आहे। ऐं हमीद साहब जो 18 साल जी ॼमार में जेको पहिरियों अफ़साननि जो मजमो सीमी शाया थियो आहे, मूं ॾिठो त 1949 में उन ते पहिरियों तबसरो जी ज़ीनत अब्दुल्ला चना कयो आहे। 18 सालनि जी अफ़साना निगार ते मेच्योर अफ़साना निगार ख़ातून चवे पई त उनजो जेको सीमी आहे त हीअ हमीद सिंधी साहब पंहिंजो बहितरीन अफ़सानवी सफ़र हिन कहाणियुनि जे मजमे खां शुरू कयो आहे। ऐं हुनजे इन लफ़्ज़नि जे पोयां चवण जे हुनजा 2 मजमुआ असांखे नज़र अचनि था, ख़ासि तरह सां जंहिंमां वीरियूं आहे त ॾिसो जीजीअ जी पेशन गोई ही उन सफ़र जी हिकिड़ी कड़ी आहे त पाण लिखनि थियूं त हुनजो सीमी बहितरीन सफ़र आहे ऐं उन सफ़र जो बहितरीन अंजाम जेको आहे उहो वीरियूं ऐं राणा जे रजपूत ते पूरो थिए थो। हीअ जी ज़ीनत जी दुआ आहे जेका हमीद साहब खे हिकिड़े शाहकार अफ़साननि ॾांहुं वठी वई। ऐं हमीद सिंधी साहब हुनजे मोहबतुनि जो थोरो ईअं लाथो आहे त पंहिंजो शाहकार कहाणियुनि जो मजमो वीरियूं जी ज़ीनत अब्दुल्ला चना जे नाले करे छॾियो आहे। ख़ामोशीअ सां वेठल शख़्सियत आहे। मूंखे हैरत थींदी आहे त जिन माण्हुनि जो नालो शीन सां शुरू थींदो आहे उहे शुभ कयो हले छो वेठा हूंदा। मिर्ज़ा कलीच बेग साहब जो हिकिड़ो आहे त जंहिंसां चंबड़ी पवे थो चप सां चप, मिठी शइ जेका उहा खाए बि आहे त उन सां थींदो ईअं त उन सां जेकॾहिं खाए बि त हिकिड़ो चप ॿिए चप सां अटकी पवंदो आहे। इन अटकण मां असांखे ख़बर पई त शौकत हुसैन शोरो न फ़क़ति पंहिंजे दौर जे पंहिंजे हमअसरनि में माणिक सां गॾु हिकिड़ो अहम ऐं वॾो अफ़साना निगार जे तौर ते साम्हूं आयो, ऐं गॾोगॾु हुनजी शख़्सियत जो ॿियो पहलू जेको तमामु घटि शख़्सियतुनि में त अफ़सानवी अदब जो हू जेतिरो वॾो अफ़साना निगार आहे ओतिरो ई उहो अफ़सानवी अदब जो वॾो नक़ाद बि आहे। ॾिसूं त अॼु हमीद साहब असां कीअं थो इंसाफ़ करे। जनाब शौकत हुसैन शोरो। अॼोकी महफ़िल जो मोर साईं हमीद सिंधी। 2014 में सिंधी कहाणी पंहिंजो 100 सालनि जो सफ़र पूरो कयो ऐं इन मौक़े ते संधाराजी में सिंधी कहाणीअ जो 100 साला जशन मल्हायो वियो। उन जशन जी सदारत हमीद सिंधी कई हुई ऐं ॿियनि जिन उन मौक़े ते ॻाल्हायो उन्हनि सिंधी कहाणीअ जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते मुंहिंजे 100 साला सफ़र ते ॻाल्हायो ऐं मूं जेको मज़मून पढ़ियो उहो हमीद सिंधीअ ते। ऐं उन मज़मून खां पोइ कुझु दोस्तनि चयो त हीउ जशन त सिंधी कहाणीअ जे 100 सालनि ते हो त सिंधी कहाणी जे ते ॻाल्हाइण जे बजाए तो हमीद सिंधी ते छो ॻाल्हायो। मूं उन्हनि खे इहो जवाबु ॾिनो त 100 सालनि जे इन सिलसिले जी हिकिड़ी अहम कड़ी हमीद सिंधी आहे ऐं जंहिंखे लिखंदे अधु सदी थी वई आहे। त हमीद सिंधी सिंधी कहाणीअ जे अधु सिंधीअ ते मोहित आहे। हमीद सिंधी जी हिकिड़ी कहाणी आहे राणा जे रजपूत।
आउं सम्झां थो त हमीद सिंधी सिंधी कहाणी जो राणो आहे। हमीद सिंधी जी हींअर हिकिड़ी कहाणी जो ज़िक्र थियो, ज़ेब सिंधीअ कयो जे मरीन त आराड़ में मरजां, ऐं उन कहाणी जी पछाड़ी अहिड़ी आहे जो माण्हू खे रुआरियो थी छॾे। हीअ विरांग जे तसलसुल में लिखियलु कहाणी आहे जंहिंमें संध मां लॾे वियल हिंदू कुटुंब जो नौजवान पंहिंजे वॾीअ जी वसियत ते हुन जूं हाठियूं परवाह करण जे लाइ सिंधू नदीअ में परवाह करण जे लाइ सिंध में अचे थो, पर सिंधू नदीअ में पाणी कोन्हे आई ऐं रुगो पाणी जा दुबा आहिनि, त उहा ख़ाक किथे लोड़े ऐं उनखे पोइ मजबूरन पाणी जे दुबे में ई उहा ख़ाक जा परवाह करणी थी पवे। इन कहाणीअ में हिकिड़ो त विरांगे जे विछोड़े जो दर्दु आहे ऐं ॿियो सिंधू नदीअ सां जेका हालत आहे उनजो ज़िक्र आहे। ॾाढी हिकिड़ी पुरअसर कहाणी आहे ऐं इहा सिंधी अकेडमी देरीअ वारनि जो हिकिड़ो प्रोजेक्ट मूंखे ॾिनो वियो त जेके विरांगे ते कहाणियूं लिखियल आहिनि उहे गॾु करे ॾिए त असां हिंद ऐं सिंध जे लेखकनि जूं विरांगे बाबति कहाणियुनि जो मजमो शाये कयूं। सो हमीद सिंधी जी इहा कहाणी मूं उन्हनि खे ॾिनी त इहा जेतोणीकि डायरेक्ट विरांगे ते त कान्हे पर विरांगे जे हवाले सां हिकिड़ी बहितरीनु कहाणी आहे। हमीद सिंधी जी ॿी हिकिड़ी कहाणीअ जो आउं ज़िक्र कंदुसि, ही ज़हर केरु त पीअंदो। उहा बि सिंधी जी बहितरीनु कहाणी लिखे सघिजे थी। हुनखे मास्तर जो किरदारु आहे जेको नशे पते ऐं हीरोइन जे सख़्तु ख़िलाफ़ु आहे ऐं उनखे इहो ॾिसी ॾुख थो थिए त नए नस्ल जो सां वास्तो रखंदड़ न रुगो शागिर्द पर उन्हनि जा उस्ताद उहे बि न नशे ते लही आया आहिनि। ऐं ट्रेजिडी वरी इहा थी थिए त हुनजो पुटु उहो बि हीरोइन जूं पुड़ियूं विकिणणु शुरू थो करे ऐं पुलिस जॾहिं उनजे पोयां पए थी ऐं हिनखे ख़बर थी पए उस्ताद खे, तॾहिं हुनजे पुट जूं रखियल जेके आफ़ीम जी पुड़ियूं आहिनि उहे सभु पाण पी थो वञे, त बजाए हिन जे जो ई पुड़ियूं नए नस्ल खे खारीनि, हीउ ज़हर कंहिंखे त पीअणो आहे ऐं उहो ज़हर उस्ताद पाण पी थो छॾे। हमीद सिंधीअ जा ॿ पहलू आहिनि। कहाणीकार त वॾो आहे ई, पर जीअं गुलमहमद उमराणी ॿुधायो त सिंधी अदब जी जेका मज़ामती तहरीक जेका हुई उन मज़ामती तहरीक जो अॻुवान बि हमीद सिंधी हो रूह रियाण जे हवाले सां। वञण जे दौर में जेको रूह रियाण किरदारु अदा कयो उहो तारीख़ी आहे ऐं बकौल गुलमहमद उमराणी जे त ISI जे रिकॉर्ड ते बि मौजूदु आहे। रूह रियाण केतिरे ई नव लेखकनि खे मुतारिफ़ करायो, उन में असांजी टईअ जा कहाणीकार बि शामिल आहिनि। अब्दुल कादिर जूणी जो माणक जेको पहिरीं मुनीर अहमद जे नाले सां लिखंदो हो, अब्दुल हक आलमाणी, काज़ी ख़ादम, मुश्ताक शोरो, मदद अली सिंधी, इहो पूरो हिकिड़ो नस्ल हो जेको हमीद सिंधी रूह रियाण में मुतारिफ़ करायो हो। ऐं हमीद सिंधी पंहिंजी टईअ जे उन्हनि थोरनि कहाणीकारनि मां आहे जेके वॾे अरसे ताईं लिखंदा रहिया आहिनि। उन टईअ मां ताज़ो आगा सलीम गुज़ारे वियो, उन खां अॻु में कमर शहबाज़ गुज़ारे वियो ऐं हिन वक़्तु अमर जलील, माता महबूब ऐं पाण हयात आहिनि, ख़ुदा खे वॾी हयाती ॾे। ऐं दुआ आहे त हमीद सिंधी असांजे सिंधी अदब जी अॻुवाणी कंदो रहे ऐं सिंधी कहाणीअ खे अञा बि हमीद सिंधी जी ज़रूरत आहे ऐं असांखे हमीद सिंधी जी ज़रूरत आहे। महिरबानी। हमीद सिंधी सिंधी कहाणी जे काक जो राणो आहे। हीअ ज़बरदस्त ट्रिब्यूट असांजे शौकत हुसैन शोरे जे तरफ़ां। असीं पंहिंजी महफ़िल जे उरूज ॾांहुं हलूं पिया। अल्लाह बख़्श निज़ामाणी अल चवंदा हुआ त उन सभिनी खे वेलकम पे कयो, सभिनी जा थोरा पे मञा, त कंहिं हुनखे चयो त साईं बिजलीअ वारा, त चईं बिजलीअ वारा वञी धूड़ पाइनि। ऐं हमीद साहब जी हिकिड़ी कहाणी जो हिकिड़ो नंढड़ो डायलॉग आहे त कालिया तेरा क्या बनेगा,
त हू कालिया प्यारो सांवरो बांवरो असांजे विच में मौजूदु आहे। ऐं सोचां थो त जेकॾहिं असीं सभिनी जो नाला वठूं पिया त उनजो ऐं दिलि जी गहराइनि सां, छाकाणि त असीं जॾहिं बि हमी साईं जी बस में रूह रिहाइण में वञूं या संदन अरशद स्ट्रीट में संदन रिहाइश गाह ते, त सभ खां पहिरीं ट्रे में थधो पाणी जो गिलास खणी ईंदड़ जेका हस्ती आहे उहा हिते वेठी आहे। वरी थोरी देरि खां पोइ चांहि जो कोप, उन सां गॾु पापड़ ऐं बिस्किट, इहा हमी साईं जिन जे घर जी रवायत आहे जेका इब्तिदा खां वठी जिन जो ज़िक्र रबानी आगरो बि करे थो, साईं नफ़ीस अहमद शेख नाशाद करे थो, परवानो भट्टी करे थो, असीं सभु करियूं था। इहे सभु असांखे शयूं अवेलेबल करण वारो असां वटि हिते वेठो आहे। उनजो प्यारे ख़िदमतगार जो नालो आहे जेको हमी साहिब जिन सां गॾु राति ॾींहुं मौजूदु रहे थो, असांजो बशीर ख़ासि के लिए। ऐं चाहींदुसि त बशीर जे लाइ तमामु घणी सभु असीं मिली बशीर ई बीठो आहे, हिकिड़ी निगाह विझो त सभु असीं बशीर खे सुञाणूं था। अलाह साईं हुनखे एॾी बिसारत ॾिनी आहे जो हुन सिंध जे अदीबनि शाइरनि जेके बि उन घर में वञनि था, अमी साहिब जा नंढा लेखक आहिनि, वॾा लेखक आहिनि, हर कंहिंखे उहो दिलि सां अजियां करे थो, उनजो मान करे थो। गोबिंद माली साहिब जिन लिखियो आहे त हमी सिंधी क़ौम जी हसरतुनि मुसरतुनि सपननि ऐं ख़्वाहिशनि जो एवज़ी आहे। हू अहिड़ो कहाणी नवीस आहे जंहिं सिंध में इंसान दोस्तीअ जे मौज़ूअनि ते कहाणियूं लिखी पंहिंजे लाइ हिकिड़ो मुनफ़रिद मक़ाम ठाहियो। नारायण श्याम चयो त पढ़ंदे कहाणी ओचितो बिजली हली वई, किरदार पंहिंजी छात छॾे रोशनी विया। अलाए के एहतराम मोहतरम उस्ताद डॉक्टर काज़ी ख़ादिम साहब। हमीद साहब जे शख़्सियत जा घणा पहलू आहिनि ऐं हुन जा एतिरा पहलू आहिनि, हिते अहिड़ा मुख़्तलिफ़ माण्हू हिते वेठा आहिनि जेके हुन जे मुख़्तलिफ़ पहलुअनि खां वाक़ुफ़ु आहिनि। के अहिड़ा पहलू आहिनि हुन जा जिन खां हू न बि हूंदा वाक़ुफ़ु, पर हिते हुन जा घर जा भाती वेठा आहिनि, हिते हुन जा बज़्म रूह रिहाइण जा साथी वेठा आहिनि, हिते पुराणा जेके दोस्त आहिनि ऐं पुराणा उस्ताद आहिनि। मुंहिंजे ख़्याल में अलाना साहिब बि हमीद साहिब जो उस्ताद हो, त इहे हुनखे ॿिए रूप में ॾिसनि था। असां जॾहिं यूनिवर्सिटीअ में पढ़ियासीं पिए त हीअ आख़िरी सालनि में हुआ, असां पहिरियनि सालनि में हुआसीं, त असां उहो उन रूप में ॾिठो। तंहिंखां पोइ जॾहिं रूह रिहाइण जा जेके रिसालो शुरू थियो त मुंहिंजो पहिरियों अफ़सानो जेको अदबी रिसाले में छपियो इहो रूह रिहाइण में छपियो। ऐं हमीद साहिब जेकॾहिं इनखे पज़ीराई न कई हा ऐं न पसंदि करे हा ऐं मूंसां हिनजी तारीफ़ न करे हा त शायदि आउं अॻिते वरी न लिखां हा या लिखां हा त घटि लिखां हा। पर हमीद साहिब जी हिमत अफ़ज़ाई जे करे मुंहिंजा जेके हिकिड़ो त मुंहिंजो उस्ताद साईं अलाना आहे जेको मुंहिंजो उस्ताद आहे, जे बाक़ाइदे मूंखे निसाब पढ़ायो आहे ऐं उन खां पोइ मुंहिंजे घर जो वॾो भाती आहे, असांजो वॾो आहे। ऐं हिकिड़ा उस्ताद मुंहिंजा उहे आहिनि जिन में हमीद सिंधी, शमशेर हैदरी, शेख अली मोहम्मद, अब्दुल गफ़ूर अंसारी, उहे माण्हू आहिनि जिन मूंखे मुख़्तलिफ़ मरहलनि ते मुख़्तलिफ़ हंधनि ते रहनुमाई कई आहे। किताबनि ख़रीद करण जो शौक़ु मूंखे हो, पर उन्हनि खे चूंडण जी रहनुमाई मुंहिंजी अब्दुल गफ़ूर अंसारी कई। हुन मूंखे ॿुधायो त बालज़ाक केरु आहे ऐं मोहफ़ा केरु आहे ऐं दोस्तोस्की केरु आहे, पोइ त हाणे पाण ख़बर पइजी वई, पर मुंहिंजा उस्ताद उहे हुआ, हुननि मूंखे आङुरियुनि खां वठी अॻिते हलायो। शमशेर मूंखे, शमशेर त हिकिड़ो जग उस्ताद हो, हुनखे इहा चवण जी ज़रूरत कान हूंदी त उहो उस्ताद थी मुंहिंजो, हुन सां मिलबो त हू पाण ई उस्ताद थी वेंदो ऐं चुप चुपात में न कावड़बो न ख़ुशी ॾेखारींदो ऐं असांजी ख़राबु ग़लति शयुनि खे, असांजी ग़लति लिखणियुनि खे, असांजे पंक्चुएशन जे ग़लतियुनि खे रातियुनि जूं रातियूं वेही ऐं हू माण्हू तयारु कंदो, असांखे कुक्ड मटीरियल मिलंदो। पर उन मां असीं सिखियासीं, इहो कोन सिखियासीं त हाणे अहिड़ो माण्हू ॻोल्हिजे जेको असां लाइ पियो लिखे, असां सिखियासीं त असीं पाण कीअं लिखूं। अहिड़े तरीक़े सां हमीद बि असांजो उस्ताद जी हैसियत रखे थो। जेकॾहिं इहे टे माण्हू न हुजनि हा त आउं शायदि 1969 में लोकल काउंसिल सर्विसिस में जॉइन करे हेसि ताईं अलाए हुजाबा या दिलि जे आर्ज़े में मुब्तला थी किथे पियो या मूंखे छो जो असांखे ज़िंदह रखणु ऐं असांखे थोरो मुंहं ते मुर्गूं आणण जो वॾो सहरो असांजी यूनिवर्सिटी आहे, असांजो तइलीमी इदारा आहिनि जिन खे ॾिसी वरी बि इंसान में ईमान ताज़ो थिए थो। हमीद साहिब जी सभ खां वॾी ख़ूबी इहा आहे त हू माण्हुनि सां तमामु घणो प्यार थो करे ऐं सभ खां वॾी ख़ामी इहा आहे त हू वरी भाए त सभु मूंसां एतिरो प्यारु कनि, जेका ॻाल्हि मुमकिन कान्हे, इहा ॻाल्हि मुमकिन कान्हे।
ऐं रियलाइज़ कोन थो करे बि थो त हुनखे लिकाए थो। पर मां सच ॿुधायां तव्हांखे त मूं जहिड़े काहिल माण्हू खे, काहिल माना त आउं फंक्शन्स में अचण खां थोरो घणो ईंदो ई कोन हुउसि। बस में रूजान में वेंदुसि, पोइ हिकिड़ो भेरो, ॿ भेरा, वरी 3 भेरा न वियुसि, वरी 4 भेरा, वरी सुबुह निंड मां उथियासीं त ख़बर पई 1 थी वियो ईअं। पर मूंखे हाणे ख़बर आहे त बस में रूजान में हमीद साहिबु मुंहिंजो इंतज़ारु थो करे। इहो मूं ते एॾो वॾो भार आहे जो आउं भले किथे बि हुजां, कहिड़े कम में हुजां, थकल हुजां, पर आउं हुते पहुची थो वञां। ऐं वरी इहो हाणे त इहो थो करे त हीउ नाश्तो ई नथो करे जेसिताईं आउं नथो अचां। 11 बजे थो वञे त 11 बजे थो नाश्तो अचे, वरी 12 बजे वियुसि त 12 बजे नाश्तो आयो। त मूं चयो शायदि पंहिंजी मानी अचेसि थी, मूंखे खाराए थो। ईअं कोन हो, मानियूं बि आयूं, बैदा बि 2 क़िस्मनि जा आया। ऐं जेको छोकी असांजो हाणे खाधे पीते जा अंदाज़ थोरा बदिलिजी विया आहिनि, त को लूणु घटि खाए, को मिर्च घटि खाए, त ओड़ी मानी अचे। हाणे आउं जॾहिं सुबुह जो उथंदो आहियां आचर ते, त मूंखे इहे फील थींदो आहे त हमीद साहिबु बुखियो वेठो हुजे ऐं वञा त मानी नी गॾिजी खाऊं। हालांकि आउं नेरनि खाईंदो ई न आहियां, घर में आउं नेरनि न खाईंदो आहियां। नेरनि मूंखे ज़िंदगी भर आदत ई कान्हे। जंहिं ते दड़का बि खाईंदो हुउसि, सभु किताबनि में लिखियलु पढ़ाईंदा त नेरनि ज़ोर वारी कजे, नाश्तो ज़बरदस्तु कजे, पर मूं नेरनि न वणंदी मूंखे। इन सिर्फ़ु हिकिड़ो हिन जी मोहबत जो हिकिड़ो असरु आहे त हमीद साहिब जी सभ खां वॾी ख़ूबी आहे त हीउ इंसान दोस्त आहे। जॾहिं असीं कंहिंखे इंसान दोस्त सम्झूं था त उन जी माना त हू उन तबिके जो दोस्त आहे जेके तमामु घणा आहिनि। ॿिया वरी थोरा यानी मोर एनिमल देन अदर्स, ॿिया कुझु वधीक इंसान आहिनि जेके वरी आम इंसान खां मथे आहिनि। उहे आहिनि त उहे बि इंसान, जेकॾहिं उहे राशी आहिनि त बि इंसान आहिनि, जेकॾहिं ज़ालिम आहिनि त बि इंसान आहिनि, जेकॾहिं बदमाश आहिनि त बि इंसान आहिनि, ऐं बीमार इंसान आहिनि। उन्हनि खे बि ज़रूरत आहे त असीं ध्यानु ॾियूं, उन्हनि जे इलाज करण जे बदिरां ॾिसूं, असां ध्यानु ॾियूं उन्हनि जे त हिननि छो ही ख़राबु थिया आहिनि। पर असली जेको असांजो अवाम आहे, असांजो जेको असली ऑडियंस आहे, जेको हुअणु खपे, जेको ज़मीन ते हर पियो खेड़े ऐं कारखाननि में लोह खे पियो कुटे, उन्हनि जो ई मोहबत कंदड़ आहे। तंहिं करे तव्हां इहो ॿुधो हुजे त हमीद साहिबु सभिनी जेके सिंध जी तइलीमी इदारनि जा वॾा जेके इदारा रहिया आहिनि, सभिनी जो सरबराह रहियो आहे। हिन जो बि चेयरमैन रहियो आहे, लैंग्वेज अथॉरिटी जो डायरेक्टर एजुकेशन रहियो आहे, कैरिकुलम जो बि डायरेक्टर रहियो आहे, टेक्स्ट बुक बोर्ड जो बि डायरेक्टर रहियो आहे, यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर रहियो आहे। पर तई हिन सां मिलंदो तव्हांखे ख़बर ई कान पवंदी, हिनखे ख़बर ई कान अथव छा रहियो आहियां। हीउ हमीद रहियो आहे। मूंखे हिकिड़े भेरे जॾहिं डायरेक्टर हो त मुंहिंजी हिकिड़ी न्याणी हुई, हुनखे असांजी कलीग हुई, हुनखे ऑर्डर मिलियो हो लेक्चरशिप जो। ऑर्डर त मिली वियो हुनखे, चई त मूंखे डायरेक्टर मूंखे ॾे पोस्ट करे किथे। असीं वियासीं हमीद साहिब वटि, त हमीद साहिब हुते चीफ मिनिस्टर जो मुशीर वेठो हुउसि। उनखे पे चई त दादा हिते जॻहि कान थी हैदराबाद में या हिते कोटड़ीअ में या हिते, बाक़ी चीफ साहिब खे चयो त हिते 2 पोस्टूं क्रिएट करे ॾे, कमिरो वधाए ॾे, ऐं तव्हांखे रखायां। त उन छोकिरीअ मूंखे चयो सर हलूं भला। मूं छो? चई हीउ चीफ मिनिस्टर जे हीउ जेको मुशीर खे पियो चए त जॻहि कान्हे पाण। मूं चयो त हैरान, वाक़ई ॻाल्हि त सही पई करे, त पंहिंजी इज़त पंहिंजे हथ में आहे। तेसिते हू साहिबु हलियो वियो कावड़ जी। हमीद साहिबु उथियोसि, चई त पकोड़ा घुराए पकोड़ा, मूंखे चई ॾे ख़बर। मूं चयो आयासीं हिन कम लाइ। चई पोइ उहो चीफ मिनिस्टर जो हो न मुशीर, काज़ी ख़ादमो जा, तूं चओ न लेजर रजिस्टर खोले रखी ॾेई, चई वठी। हाणे ॾिसो केॾी वॾी ॻाल्हि आहे त हिनखे इहो अहसासु चीफ मिनिस्टर जो न भई तुंहिंजो कमु आहे न, हुनखे चई तूं ॿुधाए। वरी हुनखे जो ॿुधाई त तोखे जेकी जिते वणे त तूं अचु, त जीअं इंसानु थींदो आहे जेका शइ न मिलंदी आहे उन पुठियां भॼंदो आहे। मिलण वारी थी त वरी हुन चयो आउं 2 ॾींहं ॾिसां। हमीद साहिबु चयुसि 2 ॾींहं आउं हुजां या न हुजां, इन ते भरोसो कोन थिए। चवणो अथई अॼु तूं हुन ते आङुर रख पने ते, आउं तोखे उते रखां। बाक़ी पोइ थियो बि ईअं, पोइ वरी उहा ॻाल्हि फिज़ल आउट थी। त ईअं केतिरा अहिड़ा वाक़िया आहिनि मुंहिंजी ज़िंदगीअ में। मुंहिंजो ज़ाती कमु पियो, मुंहिंजो हिकिड़े मुंहिंजे माइट हो जेको सॼी उमिरि असां सां गॾु रहिया, जीअं जॉइंट फैमिली में रहंदा आहियूं, पर फैमिलियूं वॾियूं थी वियूं, ॿार वॾा थी विया, त जॉइंट में जेके वरी थोरा पोइते जा माइट वीचारा थोरा ॿाहिरि थी विया, उनखे नौकिरीअ जी ज़रूरत हुई। त
त उहा पहिरीं ऐं आख़िरी नौकिरी ज़िंदगीअ में काज़ी ख़ादिम जे कंहिं पुट या भाउ खे मिली आहे 100% त हमीद ॾिनी। ॿिया सभु वॾा जेके काज़ी साहब तव्हांखे सलूट था करियूं, काज़ी साहब कॾहिं हुननि मुंहिंजे कंहिं औलाद खे या मूंखे ओबलाइज न कयो। हू इहो कोन था सम्झनि त असीं जॾहिं 14 कलाक तव्हांखे हिते सर्विस ॾियूं था त असां पंहिंजे घर जी इहो सर्विस काटियूं था, असां ॿारनि खे घटि ध्यानु था ॾियूं, हुननि जी पढ़ाई घटि था ॾियूं, तव्हां असांजे फ्यूचर खे महफ़ूज़ नथा करियो। मुंहिंजी घरवारी गुज़ारे वई आहे, मां मरी वेंदुसि त मुंहिंजी पेंशन त ख़तमु थी वेंदी, छो जो उहा घरवारी खे मिलंदी आहे जेको हिसो जेको। हाणे सोचां पियो त कंहिंसां ईअं नाले मात्र शादी करे छॾिजे, लिखाराए वठूंसि त बाबा तूं हीअं कजे, पोइ मुंहिंजे पुट खे हिनखे घटि आहे पैसो, हिनखे तूं अधु पैसा हिनखे ॾिजांइ। सो इहो बि दिमाग़ में ख़्यालु हिकिड़ो अचे पियो। अहिड़े दौर में तव्हां जॾहिं कंहिं पोज़ीशन ते अचो था, तव्हां ॾिसो तव्हां सां गॾु जेके माण्हू आहिनि उहे 3 वक़्त मानी खाइनि था, उन्हनि खे कपिड़ो आहे पाइण लाइ, हू तव्हां वटि हर वक़्तु सलूट था कनि, सलामी थिया बीठा आहिनि, ईमानदारी पिया ॾेखारीनि, राति जो ॾींहं तव्हां सां गॾु आहिनि। केतिरा माण्हू ईअं आहिनि जेके असां खां ईअं गुज़री विया। करीम बलोच टीवी जो डायरेक्टर, स्टेशन डायरेक्टर, जनरल मैनेजर, माण्हू अॻियां पुठियां हर माण्हू, को चणा खयो पियो हुजे, को कुकड़ खयो पियो हुजे, को कार खयो पियो हुजे, कंहिं हुन खां पुछो तुंहिंजा पुट कोन पढ़िया छा कंदा? हिकिड़े ॾींहुं मूंखे चई त खाधो मुंहिंजे हिकिड़े पुट खे नौकिरी ॾियाराए। मूं चयो हाणे आउं कोशिशि कंदुसि, मूंखे मुंहिंजे पुट खे ई कान थी मिले। बहरहाल पर उहो छोकिरो पढ़ियल ई कोन हो। मूं छो कोन पढ़ियो? चई अदा तोखे ख़बर हुई 3 ॾींहंनि में असीं हूंदा हुआसीं रेडियो ते त चंपलूं पाए पिया फिरंदा हुआसीं, असां इन में हूंदा हुआसीं त अदा ड्रामो लिख, मुंहिंजो रोल लिखजांइ, अदा मूंखे हिते ॾिजांइ। नौकिरी मिली त ख़सीस रेडियो जी, उन रेडियो जी जेका अनाउंसर जी नौकिरी या स्टाफ अलाए स्टाफ आर्टिस्ट छा था चवनि उहे हूंदी हुई। हीअ त कुदरत सां टीवी खुली पई त हुनजी क़िस्मत खुली पई, पर हुन क़िस्मत जो जेको असली बेनिफिशरीज़ आहे तिन खे कुझु कोन मिलियो। त हीअ हमीद साहिबु जेको आहे सो मुहबत करण वारो माण्हू आहे, रिश्तनि खे सुञाणण वारो माण्हू आहे। अलाह खे सयादी ॾे, ख़ुशि रखे ऐं पंहिंजो ज़िंदगी जेका हले पई उहा हलंदी रहंदी। असांखे पंहिंजो रोल अदा करिणो आहे, उहो करे असीं भले वेंदासीं, वरी के ॿिया ईंदा जेके वरी हिन जॻह ते अची वेंदा। महिरबानी। तमामु वॾी महिरबानी मोहतरम काज़ी ख़ादिम साईं जिन बेहद महफ़िल जे मूड जे हिसाब सां दिलचस्प ॻाल्हियूं कयूं। मोहन मदहोश असांजो दोस्त आयो आहे, उन ते मुंहिंजी निगाह पई। साजिद चांडियो, ज़ख़्मी चांडे जो फ़र्ज़ंद आहे, उन ते मुंहिंजी निगाह पई, उहो असांजी महफ़िल में आयो आहे। उनखे दिलि जे गहराइनि सां भलीकार त आउं सम्झां थो त हमीद साहिब जे इर्द गिर्द जेके बि उनजी ख़िदमत कंदड़ शख़्सियतूं आहिनि त उनजी ज़िंदगी में जेकॾहिं को ॿिए जो नुक़्तो आहे त उहो बशीर ख़ासि के लिए आहे। उनजी बशीर रोशन सुंदर चांडियो साहिब जिन चवनि था त अचो तव्हां हिते बीहो, छाकाणि त ॿारनि सां गॾु ही बि औलाद वांगुरु उन घर में परवरिश पाए थो। ऐं आउं तव्हांखे हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां, मुंहिंजो अंदाज़ो आहे त गुज़िरियल 20 सालनि खां हमीद साहिब जे घर जेके असीं पापड़ पची ईंदा आहिनि खाईंदो रहंदो आहियां, त मुंहिंजी दिलि चवे थी त इसहाक मंगरी खे चवां त कंहिं मज़मून में लिखे त गिनीज़ बुक वारनि खे लिखे त सिंध में जेकॾहिं वधि में वधि कंहिं हस्तीअ पापड़ पचाया आहिनि त पोइ महिमाननि जे लाइ त असांजो बशीर आहे। ऐं ॿी मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त बशीर हर वक़्तु हमीद साहिब जे आसपास रहे थो। हीउ शादीशुदा आहे, पढ़ियल आहे, ॿारनि बचनि वारो आहे। ऐं मूंखे यकीन आहे त छाकाणि त 24 कलाक उते ई रहे थो, सर्वेंट क्वार्टर आहे उन में रहे थो, त हिन जी ज़ौजा मोहतरमा पक सां त चमड़ा पोश थी राति जो अरशद स्ट्रीट में लिकी लिकी बुरको पाए अची पंहिंजे मुड़ुस सां मिली हुनखे ॿार ॼणे थी ॾे। महिरबानी बशीर, महिरबानी। अली अहमद बरोई साहब पंहिंजे मखसूस अंदाज़ में लिखनि था त हमीद सिंधी कहाणीअ जो उस्ताद कारीगर आहे। जुमिलो जुमिलो ॾिसो कहिड़ो गौर तलब आहे। हमीद सिंधी कहाणीअ जो उस्ताद कारीगर आहे। कहाणीअ जा प्लाट बि सभई सुहिणा ई सेबता अलाए किथां थो ॻोल्हे कढे। नासा नूसीअ जी मिड़ई पुराणी आदतड़ी अथसि। चमड़ा पोश थी पंहिंजे किरदार जी तलाश में निकिरंदो आहे ऐं इन बहाने चवंदो त वञा थो वाओ साओ लहण। ऐं इहा संदसि जेका शख़्सियत हैसियत असांजे साम्हूं अचे थी त उहो असांखे कहाणीकार न लॻे थो त हमीद सिंधी जी ज़ात में ख़लीफ़ो हारून रशीद लिखो वेठो आहे। जो क़ौम जियारे उहो जीअंदो रहंदो, जो आम उजारे उहो जीअंदो रहंदो।
मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक आहे जो सिंध संवारे उहो जीअंदो रहंदो ऐं सभई उथी बि आजियां कंदो। हमीद सिंधी जेसिताईं हमीद साहब रोस्टरम ताईं अचे असां दिलि सां खोल दिलि जी गहराइनि सां ताड़ियूं वॼाईंदासीं। महिरबानी सभिनी जी क़िबला साईं अलाना साहब, साईं शौकत शोरो साहब, मदद सिंधी साहब ऐं असांजो सरफराज़ राजड़ साहब जंहिं ही सॼो मांडाण मचायो आहे। मां ईअं सम्झां थो त ज़िंदगीअ जे हिन घड़ीअ आख़िरी घड़ियुनि में मूंखे जेको ही मान ॾिनो वियो आहे मूं सॼी उमिरि पोरियो कयो आहे। लिखत पढ़त सभु कुझु पोरियो। हर पुराणो ॾिठो अथमि प्रकाश, हुनखे बि ख़बर आहे त असां ड्रामनि में बि कमु कयो आहे, ड्रामनि लाइ ड्रामा कराया। हीअ ज़िंदगी कीअं ॼणो आङुरियुनि मां रेत वही वई, वारी वही वई। सो ही ओरिया ओरिया जेके बि आहिनि उहे सभु इन्हनि कहाणियुनि, मज़मूननि, सफ़रनामनि ऐं जेकी कुझु मूं लिखियो आहे उन में सभिनी हंधनि ते मूंखे पुछंदा आहिनि त तव्हां छो था इहो बायोग्राफी लिखो। मुंहिंजो बाबा बायोग्राफी मुंहिंजी मौजूदु आहे सॼी, छाकाणि उन जा किरदार जेके ॿाहिराड़ीअ जा किरदार आहिनि उन्हनि सां गॾु मां आहियां या मां पाण आहियां, त वरी ॿिया किरदार आहिनि उहे मूंसां कीअं वहिंवार रखनि था। ॿारो आहियां त मां आहियां पंहिंजी जाइ। मूंखे ॿियो को अहवाल मां न ॾेई सघंदुसि, छाकाणि त जॾहिं मां वरी अहवाल लिखणु चाहियां थो त मुंहिंजा साईं मूंखे तकलीफ़ थी थिए। पोइ माण्हुनि जा ॾिनल ज़ख़्म अयाज़ जी सिट वांगुरु खंजर खंजर हथ यादि अचनि था सॼी ज़िंदगी। पर मूंखे अलाह साईं रब साईं मूंखे हिकिड़ी शइ जेका आहे उहा ॾिनी आहे सब्र। सो सब्र जेको आहे, पेशेंस। केतिरनि हंधनि ते कॾहिं कॾहिं जीअं काज़ी साहब, काज़ी खादिम साहब पंहिंजो ज़िक्र कयो त कॾहिं कावड़ बि, पर कावड़ असांजा वॾड़ा चवंदा हुआ अबा कावड़ ॿघड़, हा कावड़ खे लाइ हण मोचड़ो, कावड़ कावड़ ॿघड़। ज़िंदगी कीअं गुज़री वई। मां इहे तमामु तकलीफ़ूं बि ॾिठियूं, मज़ूरियूं बि कयूं, काठियूं ऐं रेती बिजली जा इहे कॉन्ट्रैक्ट्स हे हो, उन ते राति जो फाटक वटि उगाड़ी कंदा हुआसीं, 7 रुपए ट्रक। अहिड़े नमूने सां सॼी राति कंहिंखे ख़बर बि न हुई त मां डीसीअ जो पुटु हिते मफलर वेड़े 10 रुपए जो नीलामी कोट पाए इहो वेठो आहे हिते। ज़िंदगी ॾाढी 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 दिलचस्प। तंहिंजे करे मूंखे जेके बि तजुर्बा थिया उहे कहाणियुनि वसीले, मज़मूननि वसीले, दीबाचनि वसीले मां तमामु हिकिड़ी ॻाल्हि आहे त मां पंहिंजे कम मां मुतमइन आहियां। पर मां वधीक कमु इन करे नथो करणु चाहियां जो मुंहिंजा माण्हू, मुंहिंजा उहे साथी या उहे मुंहिंजा माण्हू उहे सचा किरदार, सचे हक़ वारा किरदार उहे त विया हलिया। नौशारो ख़ाली थी वियो। हींअर उते वञूं त असांजो दरियाखान वेठो आहे, ॿुधाईंदो त वञूं त ईअं माण्हू खाइण ईंदा। मिट माइट सभु अलॻि थी विया। छा आहे त तव्हां जेको आहे सो नाक नाइंसाफ़ीअ ते मुंहिंजो भाणेजो वेठो आहे, हुनखे बि ख़बर आहे मिल्कियतुनि ते कीअं बाबा खणी वञो, ठीकु आहे खणी विया सभु कुझु। पर मां कॾहिं बि इनजी तमना न कई आहे। ॾुखियो सुखियो गुज़र सफ़र, रिटायरमेंट जी पेंशन खां पोइ थोरो घणो पोरियो ॿोरियो
कयूं था। मां हिन वक़्तु बि हिकिड़ो वॾो कमु खयो आहे जेको हाणे शायदि मूंखां अॻिते न थी सघे। उहो आहे मां 12-14 सालनि खां पढ़ायां थो हिन में लॉ इंस्टीट्यूट में। कुलवंत साहिब खे बि ख़बर आहे। कुलवंत साहिब तव्हां हिकिड़े ॾींहुं मूंखे चयो मूंखे त तव्हां भला हिन जा छो था चेयरमैन मां थियुसि हिन जो पब्लिक स्कूल जो, चईं तव्हां पघार छो था वठो? यार मां पंहिंजे पेरेंट इदारे खां पघार वठां। किबला साईं लखियानी साहिब मुंहिंजो बाबा मां रुपयो न वरितो। पोइ चयो साईं असां तव्हांखे ऑनरेरियम ॾींदासीं। उहो कॾहिं बि ऑनरेरियम 3 साल जो को न मिलियो, न को कारी खड़ी हुई। छा मूंखे जेके बि मां इन्हनि खे सिर्फ़ु इन लफ़्ज़ सां चवां त नसीब मुंहिंजो, जेको मुंहिंजो नसीबु हूंदो मालिक उहो ॾिए थो। ॿियो मुंहिंजे हथ वस्त ॻाल्हि कान्हे त कंहिंसां मां विड़ी वठां। बाक़ी हा, हिकिड़ा हक़ जंहिंजे लाइ मां सॼी उमिरि जिदोजहद कंदो, हक़नि लाइ विढ़ंदो रहियो आहियां, उहो आहे सिंध जे हक़नि लाइ, सिंध जे माण्हुनि खे, सिंध जे माण्हुनि लाइ दर्द अॼु बि। ऐं मूंखे अॼु गुल मोहम्मद जी ॻाल्हि एॾी त अपील कई ऐं ॼणु इहे अंदरां घुमी आयो। पर ॿियनि दोस्तनि बि अॼु तमामु उते ॻाल्हायो। पुराणी हिकिड़ी असांजी नौकिराणी आहे वीचारी नौशारे जी आहे। मां जो हुयुसि मुंहिंजो बाबा आहे पाणी उॿारियो। चई साईं मखण नौशारे जो मखण पाणी। नज़ीरा बीबी सो उहा चवंदी आहे त ॿार जेको आहे सो इहो पंहिंजो असां वटि त नलके जो अबा पुछा कयो त हुन जा 2-3 ॿार हेपेटाइटिस में, हिकिड़ो ॿ त लाॾे हलियो वियो, वरी ॿिया शहर जा माण्हू पाणी नौशारे जो जेको आहे जर जो वाटर, शिकारपुर जो मिठो पाणी। मां वयुसि त शिकारपुर चयोसीं शिकारपुर जो पाणी त उहो बोतलुनि में जेको मिलंदो आहे, हिते ई पाणी पीतुम मां पाणी सॼी वाट ते। राति जो हिकिड़ी शादी हुई, घणा साल थिया, सॼी वाट मां उल्टियूं कंदो आयुसि। हा बदाल सिंध जे माण्हुनि जो इहो मुक़दर न आहे। सिंध जे माण्हुनि खे पंहिंजी सिंध बचाइणी पवंदी, उथणो पवंदो। असीं को अहिड़ो को इनकलाब नथा चऊं, पर चऊं था त हर माण्हू पंहिंजे अंदरि सां बि जहिड़ो करे, अंदरि सां विड़ी बि ॾिसे। ऐं जेको आहे त हीअ ग़लति ॻाल्हि आहे, मूंखे नाहे करणी, हीअ सही ॻाल्हि आहे। हिन वक़्त में सिंध जूं हालतूं इन करे वधीक जेके आहिनि से तकलीफ़ आहिनि जो माण्हू वीचारा पंहिंजे ई तकलीफ़ुनि में, रोज़गार जे मामले में। ऐं ॾिसो त पाणी बि असांजो खणी विया आहिनि। त अहिड़े नमूने सां ही जेको बि मसाला सम्झा आहिनि उहे ॾींहों ॾींहुं वधंदा पिया वञनि। असांखे जेकी लिखिणो हो उहो लिखियो, पर अञा बि मां हाणे 2 शयूं मूंखे हथ में आहिनि। हिकिड़ी नावेल आहे ऐं थोरो बायोग्राफी आहे। ॿियो बकोल मुंहिंजे प्यारे नसीर जो त चवंदो आहे दादा अञा अलाए घणा किताब तुंहिंजा निकिरंदा, हेॾो ढेर छॾे वियो आहे मूं वटि। हाणे वरी चवां थो अचु त भला साट आउट कयूं त अचे ई कोन थो। इहो हा हीउ मुंहिंजो प्यारो आहे। ऐं मूंसां माफ़ीअ सां मूंसां जेकॾहिं को अदबी कम में हिन वक़्तु गॾु आहे त इहो माण्हू आहे नसीर। ऐं मां प्यार बि कंदो आहियां, मुंहिंजो त हर माण्हू प्यारो आहे। मूं कॾहिं बि मुंहिंजा साईं कॾहिं बि कंहिं माण्हूअ खे मां रंजायो न आहे, तकलीफ़ न ॾिनी आहे। ऐं मां हमेशह जेकॾहिं उन भलाई या चङाई कई हूंदी त उन्हनि उहा भलाई चङाई बि उनखे कॾहिं कॾहिं किन माण्हुनि खे बुराई लॻंदी आहे। ईअं न आहे। असीं इंसानियत जा आलम बरदार, पर सिंध जे माण्हुनि जा वधीक असीं ख़ैरख़्वाह आहियूं। ऐं ही उन दौर जा दोस्त जेके बि आहिनि, वॾी ॻाल्हि वरी में ज़िक्र मां कंदुसि डॉक्टर ग़ुलाम नबी अलाना साहिबु, जंहिं मां शागिर्द थी साईंअ जो,
रहियो आहियां। अॼु बि मां झुकी खेसि मिलंदो आहियां। काश जेकॾहिं अॼु जा शागिर्द उस्तादनि खे झुकी मिलनि, पर हाणे झुकण जो रवाज़ न आहे। ऐं उन खां अलावा त ही जेके बि दोस्त काज़ी ख़ादिम आहे, मदद आहे, असांजो शौकत आहे, शौकत साहिब सभिनी जो ज़िक्र कयो, पर इहो ज़िक्र शौकत साहिब न कयो त पंहिंजो शुरूआती लिखणी बि रूह रिहान में तव्हांजी छपी हुई। हा, त इहे घणियूं ॻाल्हियूं आहिनि जेके दास्ताननि जा दास्तान लिखजनि त पूरियूं न थींदियूं, पर असीं पाण खे कॾहिं बि पाण पढ़ाइण वारो सिलसिलो जारी न रखियो आहे। असीं ॿियनि खे पढ़ायो आहे। इहे बज़्म रूह रिहान पंहिंजी जाइ ते हिकिड़ो अहिड़ो इदारो आहे 16 सालनि खां जंहिंखे तमामु माण्हू उनखे गुलवंत साहिबु उन्हनि खे हेठां दर्जो ॾियनि था। बाबा हिनखे छा ठीकु आहे, चरियाणा चरियो आहे इहो, पर ही जेके बि हिते तव्हां अध खां मथे दोस्त ॾिसो था उहे सभु बज़्म रूह रिहान जा दोस्त आहिनि। उहे मूंखे मान ॾियण आया आहिनि। अमीर अली बि आयो ऐं शफ़ी कांडियो साहिबु वेठा, केतिरनि जा ज़िक्र कया, असांजो डीपलाई साहिबु वेठो आहे, ऐं मुंहिंजूं जेके बि नियाणियूं अदियूं सभु, मुंहिंजी नियाणी आशा जेका आहे उहा बि हिकु पोरियत ख़ातून आहे, बैंक में कमु कंदी आहे, ॿार बि संभालींदी आहे, राति जी मानी बि बचाईंदी आहे। हिन जा 2 ॿार आहिनि ऐं मुंहिंजी नुंहुं आहे। मुंहिंजी घरवारी एॾी बीमार आहे जो हू एतिरो हली चली नथी सघे, न त ॾाढो शौक़ु हुउसि त मां वञा, छो त ही उहो सदारती अवार्ड या फलाणो अवार्ड उहो न आहे। ही मुंहिंजे पंहिंजनि जी जो मनता अवार्ड आहे, मनता आहे। ऐं इहे यादगिरियूं खणी जेके आहिनि से मां जॾहिं रवानो थींदुसि त इन शुक्रिया अदाईअ सां मां रवानो थींदुसि, छाकाणि त मुंहिंजी का उमेद अफ़ज़ा हीअ एंजियोग्राफी बि न आई आहे, जो हिकिड़ी आर्टरी अथव, बाक़ी जेका हले थी। ठीकु आहे, जेसि ताईं हलियो किसे खे, पर चयो हाणे पोरियो तव्हां ॾाकणियूं खणी न चढ़ो। साईं खे ख़बर आहे त उते जॾहिं वेंदा आहियूं इंस्टीट्यूट में त 30-40 ॾाका चढ़ी वञणा पवंदा। मां तव्हां सभिनी जो तमामु घणो थोराइतो आहियां ऐं दोस्तनि जेकी कुझु ॻाल्हायो आहे, ऐं उन्हनि मां सम्झां थो त मुंहिंजे ज़िंदगीअ जे सॼे दौर खे हिकिड़े हिसे खे बि ahतो न कयो आहे, पर चूंड जेके शयूं हुननि ॿुधायूं आहिनि मूंखे दिलि सां लॻनि थियूं त मां सुठो आहियां या मां ख़राबु आहियां या मां छा आहियां, पर मां जेकी बि कुझु आहियां, पर मां आहियां। हमीद सिंधी मूंखे कंहिं चयो साईं तव्हां जेको आहे सो पंहिंजो, ऐं वॾी ॻाल्हि अॼु मूंखे यादि ॾियारियो असांजे नसीर। मुंहिंजी ज़िंदगीअ में मुंहिंजे वालदा वालिद ऐं उन्हनि खां पोइ जिन जो वॾे में वॾो हथु मूंखे संवारण में हो, त उन्हनि कॾहिं मूंखे वणभांत वञणु न ॾिनो। उहो बेगम जीनत चना ऐं अब्दुल्ला साहब। शयूं कॿट किताब भरिया पिया, पोइ आई या सुंदरी उत्तम चंदाणी सालनि जी ॻाल्हि त उते वेठी कमरे में त चई त हमीद तो छा पढ़ियो आहे? मां कुझु बि कोन पढ़ियो। तंहिं ते बेगम ज़ीनत चवणु चयोसि त इहे जेके कॿट भरिया पिया इहे सभु हुनखे हुकुम इहो आहे त सुबुह जो अची इन लाइब्रेरी में वेह। असीं पंहिंजी का बि वॾाई नथा कयूं, सिर्फ़ु असीं वॾाई हुन मालिक जी कयूं था।
जंहिं असांखे ख़लक़ियो, शुक्र अदाई असां कंदा आहियूं, शुक्र अदाई। ऐं उन खां अलावा इहो ज़रूरु आहे त असीं पंहिंजे नसीब ऐं मुक़दर जा क़ाइल आहियूं, तक़दीर जा क़ाइल आहियूं। पर तक़दीर सां तॾहिं जहिड़ो कबो जॾहिं इहो आहे, चवंदा आहिनि बाबा तव्हां पंहिंजो पाण मुस्तक़बिल ठाहे, जॾहिं तव्हां हिमत कंदव त तक़दीरूं बि तव्हांखे रस्तो ॾींदियूं, ॿियो रस्तो ॾींदियूं, तक़दीर जी रस्तो ॿियो ॾींदी। पर मां ईअं सम्झां थो त इहा हिननि जी मोहबत आहे, हिननि जो प्यारु, जिन जिन माण्हुनि जी प्यारु। हालांकि केतिरा दोस्त मूं फ़ोन ते बि ॻाल्हायो ऐं उन्हनि खे रिक्वेस्ट बि कई, मैसेज कया, न अची सघिया आहिनि। अला करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि, धणी हमेशह तव्हांखे ख़ुशि रखे। असीं ख़ुशि क़बर में बि ख़ुशि हूंदासीं जॾहिं ॾिसंदासीं त असांजी सिंध, नई सिंध आबाद थी थिए। मूं तॾहिं लिखियो हो आख़िरी ॻाल्हि त हिकिड़ो हज़रत नूह जे ॿेड़ीअ जो आख़िरी मुसाफ़िर, उन में मूं लिखियो त बाबा मां लिखणु छॾ, माण्हू ई हलिया विया, उहे प्यारा कुर्ब वारा माण्हू ई ख़तमु थी विया, मां कंहिं ते लिखां, किरदार मुंहिंजा मरी विया। पोइ हाणे मां मुंहिंजो टप ॾेई आख़िरी ॿेड़ो वञे पियो हज़रत नूह जो, मां उन में चढ़ी पियो, उन में चढ़ी पियो आहियां, हलंदो वञे थो, हलंदो वञे थो। पोइ मूंखे उमेदु इहा आहे त जॾहिं नई धरती फुटंदी, समुंड जे उड़ाह मां, समुंड जे छोलनि मां नई धरती, जीअं नई धरती नज़र आई हज़रत नूह खे, त पोइ मां टपो ॾेई उते लही पवंदुसि। पोइ उते असां नई सिंध आबाद कंदासीं ऐं इन नई सिंध में पोइ मां उन्हनि माण्हुनि ते जेके सचा ऐं कुर्ब वारा माण्हू जिन में खोट न हूंदो, मां उन्हनि ते लिखंदुसि। अवां सभिनी जी महिरबानी, ख़ुदा करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। तुम सलामत रहो 1000 बरस, हर बरस के हों दिन 50,000। ये सॼी दिलि जी दुआ आहे। हमेशह जिन ॾाढी दिलचस्प ॻाल्हि कई त आउं सुठो आहियां या ख़राबु आहियां, ऐं हमीद आहियां, ऐं हमेशह ई तव्हां जेको कुझु बि आहियो अॼु बि हाउसफुल आहियो। हमेशह जिन ऐं वरी थो लफ़्ज़ चवां, हमेशह जिन ॿुधंदा त चयूं त आउं सुठो आहियां या ख़राबु आहियां, पर आउं हमीद आहियां, ऐं आउं चवां थो त साईं तव्हां अॼु बि हाउसफुल आहियो। ऐं हर महफ़िल में इहा ॻाल्हि ज़रूरु कंदुसि त हू पंहिंजी ज़ात में यूनिवर्सिटी, जिन खे अंधेरनि में ऊंदाहिनि में रोशनी नज़र ईंदी आहे। अलामा इक़बाल यूनिवर्सिटी हुजे, सिंध यूनिवर्सिटी हुजे, उनजी वाइस चांसलरशिप ज़बरदस्त पंहिंजी जाइ ते, पर अलाना साहिब खे सिंध जी तारीख़ पंहिंजे सोनरी हर्फ़नि में लिखंदी त हुन सिंधोलॉजीअ खे हिकिड़े गुलाब जे गुल वांगुरु हुनजे पंखड़ीअ जी हिफ़ाज़त कई। ऐं अॼु सॼी दुनिया में जेकॾहिं को इदारो सिंध जे हवाले सां मोहन जे दड़े खां पोइ निशान बि रहे त उहो सिर्फ़ु सिंधोलॉजी आहे, ऐं हुनजो फाउंडर, हुनजो ठाहींदड़ हमेशह ई, ऐं मुंहिंजो ऐं अवां सभिनी जो उस्ताद, उन हस्ती खे आउं उन शेर सां सॾींदुसि त अली इमाम मनस्तो मनम ग़ुलाम अली, 1000 जाने गिरामी फिदाए नामे अली। असीं पंहिंजे उस्ताद दा कुर्बान डॉक्टर ग़ुलाम अली अलाना। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मुंहिंजा प्यारा सरफराज़ राजर, हमीद सिंधी साहब, उमरानी साहब त हमीद खे ते आशिक़ हो, पर उमरानी साहब खे इहा ख़बर नाहे त हमीद मूं वटि पढ़ियो आहे ऐं केस क्लास में सुहिणो सॾींदोसि। शौकत छोरो साहब, काज़ी ख़ादिम साहब, मदद साहब, हमीद साहब जे घर जा भाती दोस्तों, ऐं दिलि जी गहराई सां मुंहिंजे प्यारे सरफराज़ राजर खे मुबारकबाद पेश करियां थो। हमीद जी 77वीं सालगिरह। हमीद सिंध यूनिवर्सिटी में रजिस्ट्रार रहियो, कंट्रोलर एग्ज़ामिनेशन रहियो। हमीद सिंधालॉजी जो असिस्टेंट डायरेक्टर रहियो। हमीद
एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजाम जो वाइस चांसलर रहियो, हमीद शाह लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जो वाइस चांसलर रहियो, हमीद डायरेक्टर एजुकेशन रहियो, पब्लिक स्कूल जो प्रिंसिपल रहियो, ऐं सिंधी अदबी बोर्ड जो टेक्स्ट बुक जो चेयरमैन रहियो, सिंधी अदबी बोर्ड में सरगर्म मेंबर रहियो। पर ही ख़्याल त हमीद के लाइफ अचीवमेंट अवार्ड ॾिजे, इहो त सिंध यूनिवर्सिटी खे सोचणु खपंदो, इहो त सिंध लाजे खे छो सोचणु खपंदो, या सिंधी अदबी बोर्ड खे, या सभ खां पहिरीं तालीम लिटरेसी डिपार्टमेंट खे जिथे डायरेक्टर रहियो। अव्हांखे ख़बर कान्हे त प्यारे लहना जॾहिं एजुकेशन जो मिनिस्टर हो ऐं असांजी का बि रिश्तेदारी कान हुई, पर संदसि वारिद साहिबु मुंहिंजे लाइ चवंदो त असांजो नंढो भाउ आहे। प्यारी साहिबु मिनिस्टर थियण खां पोइ जॾहिं हैदराबाद आयो ऐं हुन मूंखे पुछियो त डायरेक्टर कॉलेजिस कंहिंखे कजे, मूंखे प्रोफेसर कवि जो नालो ॾिनो, पर प्यारे अली साहिबु चयो त हमीद आख़ूंद ऐं ॿिया जेके बि आहिनि से त चवंदा हमीद सिंधी। मूं चयोमांसि मूंखे अफ़सोस आहे त बिल्कुलु हमीद सिंधी जो नालो मूंखे ॾियणु खपंदो हो। तो दोस्तों, हमीद साहब सिंध जे उन ख़ानदान मां आहे, सिंध में रड़ी ऐं नौशर फेरोज़ जा माण्हू सेठू जेके उनखे सेठ चवंदा। हमीद साहब जो वालिद साहब सेठ इस्माइल पाण खे सेठ सॾाईंदो हो, ऐं मूं बि हमेशह हमीद खे जॾहिं बि मिलियो त सेठ हमीद आउं चवंदो हुउसि। मुंहिंजे नज़र में हमीद हिकिड़ो इदारो आहे। डॉक्टर काज़ी ख़ादिम चयो त हमीद जा मुख़्तलिफ़ पहलू आहिनि, पर आउं चवंदुसि त न, हमीद इदारो आहे, इन इदारे जा केतिरा ई डिपार्टमेंट आहिनि। छाकाणि त हमीद सां मूं ज़िंदगी जो वॾो अरसो गुज़ारियो आहे। मुंहिंजे ख़्याल में 62 खां वठी हिकिड़ो सुहिणो नौजवान, ऐं जंहिंजे पुठियां उन ज़माने में केतिरियूं छोकिरियूं पढ़ंदियूं हुयूं, केतिरियूं हमीद जे पुठियां हुयूं, जेके नाला बि मूंखे ख़बर आहे। पर कुदरत इन ख़ानदानी ॿार में 3 खूबियूं रखियूं। हेतिरनि इदारनि जो सरबराह रहंदे बावजूदु हमीद कॾहिं कंहिं नियाणी लाइ अखि मेरी न कई। इहा वॾी ॻाल्हि आहे। न त कॉलेज जो डायरेक्टर, कॉलेजिस जो डायरेक्टर, ऐं चवंदो आहियां कादिर जोड़े जेके त सिंध अलाजी में मूं ऐं हमीद तव्हां इश्क कया ऐं मूं ऐं हमीद पंहिंजो राति ॾींहुं लॻायो, त हिन माण्हू में इहा हिकिड़ी वॾी ख़ूबी आहे। मुंहिंजी न्याणी अफ़रोज़ हिते कान्हे, जेकॾहिं उहा हुजे हा हमीद जे सिर्फ़ु कैरेक्टर ते ॻाल्हाया त हिकिड़ो तमामु उहो इंसानु आहे जंहिंखे कहिड़े लफ़्ज़नि सां माण्हू यादि करे। चवंदा आहिनि त माण्हू जी परख तॾहिं थींदी आहे जॾहिं हुन सां गॾु रहिबो आहे। असीं 7 महीना जेल में गॾु रहिया आहियूं, ऐं जेल जी ज़िंदगी ॾाढी ॾुखी ज़िंदगी आहे, तमामु ॾुखी ज़िंदगी आहे। ऐं उन ज़िंदगी में हमीद साहिब जी जॾहिं परघुर खे लधी त संस असां सभिनि जी ज़ीनत चना, जंहिं लाइ हमीद साहिब सां उन
ख़ातून जी एतिरी दिलि हुई जो आउं सम्झां थो त सॻे ॿार सां पुट सां धीउ सां बि एतिरी दिलि न थी सघे जेतिरी उन ख़ातून जी हमेशह दिलि हुई। हमीद साहब खैरपुर में वाइस चांसलर हो ऐं हाउस लाड़का ऐं अलामा इकबाल हो बि वाइस चांसलर हुउसि। उन ज़माने में मूं जेको हमीद जो कल्चरल लाइफ आहे, कल्चर में जेको हुन हिसो वरितो आहे उनजी परख अव्हां खे कान्हे। छाकाणि त ओपन यूनिवर्सिटी तरफ़ां मूं 4 फंक्शन कया, मुल्तान में, बावलपुर में, सादिकाबाद में, रहीम यार खान में। उते सदारत हमीद कई ऐं अञा बि उहे माण्हू जेके मूंसां गॾु हुआसीं रिटायर थी विया, पर कॾहिं कॾहिं उहे मैसेज में SMS में चवंदा आहिनि, पुछंदा आहिनि त हमीद साहब का क्या हाल है, कैसे हैं। त मतिलबु त के तमामु थोरे टी जॻह ख़ूबी हिन माण्हू में आहे त वाइस चांसलर या डायरेक्टर एजुकेशन या चेयरमैन टेक्स्ट बुक बोर्ड, इन में इहे थैंकलेस जॉब्स आहिनि। इन में माण्हू कंहिंखे तकलीफ़ ॾिए थो, ॾुख बि पहुचाए थो, पर को बि माण्हू ईअं न चवंदो हमीद कंहिंखे डिसमिस कयो, कंहिंखे बेरोज़गार कयो या कंहिंखे का तकलीफ़ ॾिनी, या के वॾी ख़ूबी आहे। ऐं अवां मां जेके देरि सां आया त मूंखे ख़बर न आहे, पर जीअं मुंहिंजे प्यारे नसीर मिर्ज़ा चयो त मूंसां जॾहिं मिलंदो आहे हमीद, जॾहिं मिलंदो आहे मूंखां नमी झुकी मिलंदो आहे, मुंहिंजा गोॾा छुहंदो आहे। इहा ख़ूबी ॾेखारे थी। ऐं हीअ न त अॼु हिते, पर जॾहिं हमीद साहब वाइस चांसलर हो मुल्तान में, स्टेज ते जॾहिं सॾु थियो हमीद साहब मूंखे उते बि झुकी मिलियो ऐं उते बि इन्हनि लफ़्ज़नि में मुंहिंजो तारीफ़ कराए जो अॼु कराए। त मुंहिंजा प्यारा, जॾहिं माण्हू वॾनि उहिदनि ते पहुचे थो, काफ़ी माण्हू मूं ॾिठा, काफ़ी माण्हू ॾिठा जेके नवाज़े त सभिनी खे रब साईं थो, पर अहिड़ा बि माण्हू मुंहिंजे नज़र मां गुज़रिया जेके चौकीदार हुआ ऐं उन चौकीदारनि खे नवाज़ो त रब साईं सिलेक्ट करे 16 ग्रेड में आंदो, अॼु उहे माण्हू 20-22 ग्रेड में आहिनि, पर साम्हूं मिलण सां हथ में न मिलाइनि। अहिड़ा बि माण्हू ॾिठा मूं। हमीद साहब ऐं मूं गॾिजी सिंधा लाजी में कमु कयो आहे। सिंधा लाजी फ़क़ति मुंहिंजो कमु न आहे, सिंधा लाजी हिकिड़ी टीम वर्क हो ऐं उन टीम जे ख़ुलूस सां, जे जज़्बे सां सिंधा लाजी लाइ कमु कयो। ताज़ो यूनिवर्सिटी में एकेडमिक काउंसिल में मुंहिंजो वञणु थियो। ड्राइवर मां पुछो त तूं भलाई आहीं? चई त न, आहियां गोपांग जो। साईं आउं नबी बख़्श गोपांग जो भाइटियो आहियां। मूं चयो नबी बख़्श त सिंधा लाजी में मूं वटि हो। ऐं उन माण्हू जी जेका ख़ूबी हुई, हिकिड़ो पटे वालो, शाम जो बि माण्हू ईंदा, को 100 रुपया खणी ईंदो, ॾेई वेंदो। को माण्हू, हिकिड़े दफ़े हिकिड़ी नंढड़ी न्याणी आई जेका सोन जो सिक्को ऐं क़ुर शरीफ़ हमायल ऐं तिलाई हमायल हुई, ॾेई वई। ऐं जॾहिं पहुतुसि त नबी बख़्श मूंखे मज़ जे खाने मां कढी ॾेखारियो त साईं ही हिकिड़ी ॿारड़ी आई सा ॾेई वई आहे, त मूं ॾिठो सोन जो सिक्को हो। त इन क़िस्म जा माण्हू सिंधा लाजी में हुआ। ऐं जेका बि तव्हां हिन वक़्तु ॾिसो था, उहा जेको विजन हो, जेके दुनिया जा मूं म्यूज़ियम ॾिठा, ही फ़क़ति हिकिड़े म्यूज़ियम जी रेप्लिका आहे, उनजो नकुल आहे। उहो आहे पेरिस में म्यूज़ियम दी लोम।
या लंडन में ऑक्सफोर्ड स्ट्रीट ते आहे म्यूज़ियम ऑफ मैनकाइंड। सिंधा लाजी जो म्यूज़ियम जेको अॼु आहे सो उन्हनि जी हिकिड़ी रेप्लिका आहे। पर मूं जेकी जापान में म्यूज़ियम ॾिठा ऐं मूं जेके मिस्र जो म्यूज़ियम ॾिठो या जेके मूं अमेरिका में म्यूज़ियम ॾिठा ऐं तमामु घणो शौक़ु हो त हिनखे ओड़ी नमूने सां म्यूज़ियम खे सुधारबो, पर पोइ करे न सघियासीं। मुंहिंजा दोस्तो हमीद जे अदबी मक़ाम, अदबी हैसियत जे बारे में मूं हिकिड़ो मक़ालो लिखियो हो। मूं हमीद खे तमामु घणो पढ़ियो आहे, ख़ासि करे संस अफ़साना तमामु घणा पढ़िया आहिनि ऐं उन्हनि खे साम्हूं रखी हमीद जे पूरो जाइज़ो वठी हिकिड़ो मक़ालो लिखियो जेको पाण पंहिंजे मजमू में छपायो अथनि। हिन वक़्तु बि मुंहिंजे हथ में जेका शइ आहे सिंधी नसर जी तारीख़ मूं लिखी, उन में पुराणा नसर निगार हुआ। हिन वक़्तु जेको मुंहिंजे कंप्यूटर में चीज़ आहे उन में आहिनि 30 जदीद नसर निगार, जिन में हमीद बि आहे, भेण माता महबूब जेका हली वई उहा बि आहे ऐं ॿिया बि आहिनि, यानी 28 खां 30 आहिनि। त हमीद लाइ अॼु जेको ॻाल्हायो वियो सो त हिकिड़ो चांवर, देग जो चांवर चखण जे बराबरि आहे, पर हाल भरियो पियो आहे। ऐं शाबस नसीर खे जो हिकु हिकु माण्हू जो नालो वठी उनखे ख़ुशि आमदीद पियो चवे। मूं त मोहसिन जोयो जॾहिं सरफराज़ साहिब जे ऑफिस में ॾिठो त मूं त मोहसिन खे बि कोन सुञातो। त मुंहिंजा प्यारा, जेको कमु सिंधी अदबी बोर्ड खे करणु खपंदो हो, जेको सिंधी यूनिवर्सिटी या तालीम ऐं लिटरेसी डिपार्टमेंट खे करणु खपंदो हो, या जेको कमु सिंधा लाजी खे करणु खपंदो हो, या टंडोजाम ऐं ख़ैरपुर यूनिवर्सिटी खे या सभिनी इदारनि खे करणु खपंदो हो, उहो अकेले सरफराज़ हाज़िर कयो आहे। मौला साईं सरफराज़ खे ख़ुशि रखे। अख़बार में इलाही ॻाल्हियूं पिया पढ़ो, माण्हू ईंदा वेंदा रहंदा आहिनि। आउं कॾहिं होसि मूंखां में हमीद थियो, नवाज़ अली शौक़ में थियो चेयरमैन, अब्दुल कादिर जूणे जो बि चेयरमैन रहियो आहे, डॉक्टर नबीशार बलोच पानी चेयरमैन आहे, काज़ी नबी बख़्श चेयरमैन आहे। पर महिरबानी करे इदारनि खे तबाह न करियो। उहा नज़र खपे त केरु माण्हू इदारे लाइ लाइक़ु आहे, दोस्ती नवाज़ी सां इदारा तबाह थी वेंदा। अवी पंहिंजे दोस्तनि खे बेशक नवाज़ो, किथे बि रखो। मूं हिकिड़ो मदद खे मैसेज कयो उमरकोट में, मिनिस्टर जे पुठियां मदद सां बीठो, मूं मदद खे मैसेज कयो। मदद चवंदो आहे त तमामु पुराणो सुञाणा, पर पाण चवंदो आहे त असीं जॾहिं छोरा हुआसीं, पर जॾहिं अवां वटि ईंदा हुआसीं त अवी असांखे ॾाढी इज़त ॾींदा हुआ। पर ताज़ो पीर मज़हर खे मूं ॿुधायो त सिंधा लाजी अञा शुरू थी हुई। उन में हिकिड़ी अलमारी हुई, टेबल ते जो 3 कुर्सियूं हुयूं ऐं मूंखे असिस्टेंट डायरेक्टर मुक़ररु कयो वियो। डॉक्टर रज़ीन सिद्दीकी 8 बाय 8 कमरे मां कढी असांखे हिकिड़ो वॾो हॉल ॾिनो, जंहिंमें ऑफिस शुरू कईसीं। 3 बुज़ुर्ग मूं वटि ईंदा हुआ रोज़, शेख अब्दुल मजीद सिंधी, हैदर जतोई ऐं पीर इलाही बख़्श। हिकु दफ़े सिंधा लाजी जे बारे में के माण्हूअ कुझु लिखियो, मुखालफ़त न पर जंहिं नमूने सां हुन सलाह ॾिनी त
मूं वटि हिकिड़ो किला रखो, हाणे त 150 माण्हू आहिनि उते। मूं हुनखे अख़बार लाइ डिक्टेशन पे ॾिनी। पे इलाही बख़्श मरो मूं वटि आयो त नौजवान ॾाढो बिज़ी लॻो पियो, छा पियो करी? मुंहिंजो साईं अख़बार में शइ आहे सो जवाब पियो लिखां। चई छाजे लाइ? दोस्तनि खे ज़रूरत कान्हे, दुश्मन भरोसो कोन कंदा। सरफराज़ सां मुंहिंजी दोस्ती 40 सालनि खां आहे। सरफराज़ खे हिन पोस्ट जी ज़रूरत कान्हे। हिन लाइ त तव्हां यकीन करियो त मूं ॾाढी हथ जोड़ कई सरफराज़ खे। ऐं मूं बिल्लो साहिबु जेको CM जो प्रिंसिपल सेक्रेटरी हो ऐं मुंहिंजो ॾाढो एतिराम कंदो हो, उनखे मूं फ़ोन कया। ऐं चीफ सेक्रेटरी मेमर साहिब खे मूं SMS कया त ख़ुदा जे वास्ते अथॉरिटी खे बचायो, अथॉरिटी अहिड़नि माण्हुनि जे हवाले न करियो, छाकाणि त हिते एंडोमेंट फंड आहे 5 करोड़ रुपया, 6 करोड़ हाणे आहे, उनखे हथु न लाइणो। त तव्हीं सोचियो त आउं जॾहिं चेयरमैन हुउसि तॾहिं मुंहिंजी ग्रांट हुई 14 लख रुपया। ताज जो वेठो आहे, ताज गवाह आहे। पर त चीफ मिनिस्टर लियाकत जतोई साहब असां सां गॾु लेक्चरर हो यूनिवर्सिटी में। चीफ मिनिस्टर जो त आउं पंहिंजी ठाहे रिक्वायरमेंट खणी वियुसि। जतोई साहब 50 लख रुपया मंज़ूर कया। पर हिन वक़्तु चीफ मिनिस्टर डोमिनेटिंग अथॉरिटी आहे। उन ज़माने में सेक्रेटरी फाइनेंस लिखी मोकिलियो, हमीद आख़ून जे मार्फत कल्चर डिपार्टमेंट जे मार्फत असांजी रिक्वायरमेंट वई, सेक्शन वई चीफ मिनिस्टर जी। त सेक्रेटरी फाइनेंस लिखियो देयर आर नो फंड्स। अॼु सेक्रेटरी फाइनेंस खे इहा हिमत आहे जो चीफ मिनिस्टर जे सेक्शन ते लिखे त देयर आर नो फंड्स। इन हालत में 5 करोड़ रुपया सरफराज़ साहब CM खां साईं कैम अली शाह खां मंज़ूर कराए ते आयो। अॼु अथॉरिटी जो शौक़ु इलाही माण्हुनि खे आहे, छाकाणि त मुफ़्त टेलीफोन आहे, गाॾियूं आहिनि, पैसा आहिनि, वॾी ग्रांट आहे। पर यादि रखणु खपे त हीउ क़ौमी इदारो आहे, ॿोली जो इदारो आहे, असांजो मादरी ज़ुबान जो इदारो आहे। केर बि अचे, सरफराज़ वञे, केर बि अचे, हुन सां मुंहिंजो कोई टच कोन्हे। आउं बि विसरियो, मूंखां पोइ बि माण्हू आया। कमु ॻाल्हाए थो, दीवारूं ॻाल्हाइनि थियूं, ॿिनी पासे दीवार। हिते हिकिड़ो जर्मनी खां हिंदू सेठ आयो दादी लीला जे पुट सां गॾिजी। त मूं ॾिठो त वठिया हुआसीं हिते। चई त न आउं हफ़्ते खां पोइ ईंदुसि। मुंहिंजी धीउ ऐं मुंहिंजी घरवारी एंथ्रोपोलॉजिस्ट आहिनि। मुंहिंजी घरवारी आर्कियोलॉजिस्ट आहे ऐं एथनो आर्कियोलॉजिस्ट आहे। उहे ई ॾिसनि। हफ़्ते खनि खां पोइ उहो ॿई हुनजी ज़ाल ऐं धीअ जॾहिं आयो मूं हुनखे हिते ॿाहिरां, जिते अब्दुल्ला शाह जो फोटो त लॻो पियो आहे संगे बुनियाद, तव्हांजे खे ख़बर आहे त किथे उछलियल हो? इहो त हो ई कोन। इहे त असां खोटा कढी। अॼु जॾहिं मुराद अली शाह ईंदो आहे सरफराज़ साहिब खे मूं चयो त हू ई पहिरीं ॾेखारिजो। त कमु करणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। इदारा फिटाइण ॾाढा सवला आहिनि। अदबी बोर्ड फिटी वियो, सिंधा लॉ जी फिटी वई, चेयर्स जेके बि आहिनि लतीफ़ यूनिवर्सिटी में, ख़ुदि सिंध यूनिवर्सिटी में जेकी चेयर्स आहिनि, मिर्ज़ा कलीज बेग चेयर किथे आहे? मोहतरम शहीद मोहतरमा बई नज़ीर भुट्टो चेयर आहे का? डॉक्टर नबीश खान बलोच जी चेयर ठाही ससुई पली जे, ॿुधो अथव नालो? का ऑफिस बि हुनजी आहे। अलामा आहे काज़ी चेयर हूंदी हुई, जंहिंमें डॉक्टर बलोच साहिबु वॾो कमु कयो।
किथे आहिनि उहे इदारा? केरु पुछे थो? साफ़ ई छो नथा पुछनि? मीडिया छो ख़ामोश आहे? तंहिं करे मुंहिंजी गुज़ारिश आहे त इदारे खे बचायो। सरफराज़ हलियो वञे, पर जेके माण्हू लिस्ट में मूं अॼु पढ़िया आहिनि अवामी आवाज़ में, उन्हनि ते कोर्ट जी जजमेंट आहे त दे शुड नॉट बी कंसिडर्ड फॉर एनी गवर्नमेंट असाइनमेंट। आऊं गुज़ारिश कंदुसि साईं मुराद अली शाह खे त जंहिं इदारे जी संग बुनियाद बिल्डिंग जो तुंहिंजे वालिद साहब रखियो हो, घटि में घटि उनखे बचायो। अदबी बोर्ड ख़तम थी वियो। किथे आहे अदबी बोर्ड? सिंधाला जी किथे आहे? सिंधाला जी ईअं त कान मूं छॾी हुई जीअं मूं तव्हांखे ॿुधायो। फ़क़ति लतीफ़ चेयर ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी कम पिया कनि। शाह लतीफ़ यूनिवर्सिटी में सचल चेयर छा थो करे? सचल चेयर आउं त हुनजो कंसल्टेंट आहियां। मूंखे परवीन शाह अपॉइंट कयो आहे। मूं 6-7 मीटिंगूं कयूं आहिनि। हमीद आखून जे एंडोमेंट फंड मां ख़त आयो वाइस चांसलर खे त सचल चेयर ऐं रोज़ेदनी चेयर लाइ प्रोजेक्ट मोकिलियो। फंड्स आर नो प्रॉब्लम्स। जॾहिं मीटिंग कईसीं त डायरेक्टर चयो त साईं असांखे प्रोजेक्ट ठाहिण ई कोन थो अचे। उते शेख अयाज़ चेयर आहे। उते हाणे नालो असां बदिलायो। पहिरीं हो डॉक्टर तनवीर अब्बासी कॉर्नर, हाणे आहे तनवीर अब्बासी इंस्टीट्यूट ऑफ क्रिएटिव लिटरेचर। पर कुझु कोन थियो आहे उते, छो त कमु करण लाइ केरु तयारु न आहे। हिते माण्हू वटि पघार कोन खणे, चांहि बि पंहिंजी पीए। महिमान माण्हू अचे त उनखे पंहिंजे खीसे मां चांहि पियारे। मुंहिंजी गुज़ारिश आहे, छाकाणि त तव्हां यकीन करियो मूंखे 10 साल थिया आहिनि सिंधाला जी न वियो आहियां। छाकाणि त जॾहिं वेंदो आहियां त हिकिड़ी अजीब कैफ़ियत थी वेंदी आहे। ओपन यूनिवर्सिटी वेंदो आहियां त फ़ख्र सां छो त आउं चवंदो आहियां अली लालान त मूं 3 इश्क कया। पहिरियों इश्क मुंहिंजो इंस्टीट्यूट ऑफ सिंधाला जी सां, ॿियो इश्क मूं कयो अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी सां, टियों मुंहिंजो इश्क इंस्टीट्यूट ऑफ सिंधाला जी सां आहे। ऐं कमु कयो हिते बि टीम कमु कयो। जीअं सिंधाला जी में टीम कमु कयो, हिते बि टीम कमु कयो। छाकाणि अकेलो माण्हू कुझु नथो करे सघे, टीम खपे। माशाल्लाह मूं पंहिंजी टीम ठाही हुई। तंहिं करे ऐं फ़क़ति आख़िर में इहो अर्ज़ु कंदुसि त इदारे खे बचायो, इदारे खे तबाह न करियो। डॉक्टर बलोच साहिब जॾहिं जाम साहिब ही इदारो क़ाइमु कयो, बानी चेयरमैन डॉक्टर बलोच साहिब रखियऊं। सीड मनी लाइ 50 लख रुपया ॾिनाऊं, जेके डॉक्टर बलोच साहिब फिक्स डिपॉज़िट में रखी छॾिया। हथ न लाथे उनखे। पर जॾहिं ही मथे छतवत कोन्हे, ही पोइ ठहियो आहे, फ़क़ति दीवारूं हुयूं। हुन पासे जेको बिल्डिंग था ॾिसो पिया, इहे मुंहिंजे वक़्त में ठहिया। तॾहिं मूं हमीद आख़ूद खे चयो त असांखे, मूं हुनखे एंडोमेंट फंड में ट्रांसफर कयो ऐं मूं चयोसि असांखे जेका रक़म आहे तंहिंखे हथ लाइ न ॾियो, फ़क़ति इन जे मार्कअप खे, इन जे व्याज खे इस्तेमालु करे ॾियो त असीं जे इदारो ठाहियूं। उहे साॻी ॻाल्हि सरफराज़ खणी आयो जो साईं कैम अली शाह खां 5 करोड़ रुपया वधीक वधाऊं। मुंहिंजी दुआ आहे त अल्लाह साईं इदारे खे बचाए, हिन इदारे खे पंहिंजे हिफ़ाज़त में रखे। मरहूम निज़ामानी मूंखां पुछंदो सिंधाला जे बारे में, त आउं चवंदुसि त इहो इदारो कुदरत ठाहियो आहे।
ऐं कीअं ठहियो आहे वॾियूं ॻाल्हियूं आहिनि। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजी हमीद साहिब लाइ बि इहा ई दुआ आहे त जंहिं माण्हूअ हितनि इदारनि जो सरबराह रहियो आहे, जंहिं कंहिंखे ॾुख कोन ॾिनो, कॾहिं बि पंहिंजी अखि बेरी न कई, अलाह साईं हुनखे सालम सिहत ॾे ख़ुशि रखे ऐं हुनजे औलाद में अॼुकल्ह त फैमिली प्लानिंग जो प्रोग्राम ते कोन चुसि बरकत विझे, पर उनजे औलाद खे ख़ुशि रखे ऐं सालम औलाद बनाए। महिरबानी। हमीद सिंधी पंहिंजी ज़ात में हिकु इदारो आहे ऐं उनजी शख़्सियत जा मुख़्तलिफ़ पहलू उनजा डिपार्टमेंट्स आहिनि। हू सदाबहार ऐं सुहिणो इंसानु आहे ऐं सदाईं सुहिणो रहंदो। डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहिबु असांजे मोहतरम लाइक़ एतिराम उस्ताद हमीद सिंधी साईं जे लाइ नेक जज़्बनि जो इज़हार कयो ऐं गॾोगॾु इदारनि जे हवाले सां निहायत जमियत सां गुफ़्तगू कई। सामिन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे तरफ़ां सिंध जे नामियारे कहाणीकार, अॻूणे वाइस चांसलर ऐं वॾे अदीब साईं हमीद सिंधीअ सां हीअ जेका रिहाण हुई पंहिंजी पुॼाणीअ खे पहुती। हिन मौक़े ते हींअर जेके बि आवाज़ हुआ, जेके ख़्याल हुआ, जेके ख़िताब हुया या उन्हनि खे मकाला चऊं, उहे असां अव्हांजी समात ताईं रखियासीं। जाफ़र मेमण खे हैदराबाद मां इजाज़त ॾींदा ऐं ॿुधंदा रहंदा रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।